मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ाल अल्लाहु तआला इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतता वद्दम व लहमल खिंज़ीर व मा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। सदक़ल्लाहुल अज़ीम। व क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नमा यख्शल्लाहु मिन इबादिहिल उलमा। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरुस सबील। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जीअं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। ऐं उन अल्लाह ताला जा वॾे में वॾा एहसान इहे आहिनि। अल्लाह ताला असांखे दीन इस्लाम सां नवाज़ियो, अल्लाह ताला मुस्लमान करे असांखे पैदा कयो, जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो। ऐं हिकु अल्लाह ताला पसंदीदा मज़हब ऐं रिलीजन सां असांजो वास्तो ॻंढियो। छो त क़ुरान हकीम में अल्लाह ताला हिकु मक़ाम ते फ़रमायो इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, बेशक मां अल्लाह ताला जे नज़दीक जेको महबूब रिलीजन ऐं मज़हब आहे ऐं दीन आहे उहो इस्लाम आहे। तमामु पैगम्बरनि जो जेको दीन हुयो, तमामु पैगम्बर जेके हुया उन्हनि जा जेके उम्मती हुया उहे मुस्लमान हुया ऐं हिकु ई अल्लाह ताला जी बंदगी करण वारा हुया। ऐं सभिनी पैगम्बरनि जो अक़ीदे जे एतबार सां जेको मौक़ुफ़ हुयो उहो बिल्कुलु हिकु ई हुयो त अल्लाह हिन पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, अल्लाह हिन पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे ऐं हिन पूरी काइनात खे कंट्रोल जंहिं कयो आहे उहो अकेलो अल्लाह आहे। उन खां अलावा कोई बि न आहे जेको हिन काइनात जे एॾे वॾे निज़ाम खे, एॾे वॾी सेटिंग खे हलाए। हे तमामु पैगम्बरनि जो कोल ऐं तमामु पैगम्बरनि जी इहा महिनत हुई। उन पैगम्बरनि वक़्त जे एतबार सां पंहिंजी महिनत खे, पंहिंजी दावत खे खणी करे हलिया ऐं आख़िरी में अल्लाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मबऊस फ़रमायो ऐं उम्मत जे लाइ अल्लाह ताला शफ़ीक़ बनायो ऐं पूरी उम्मत लाइ अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रहमत करे हिन दुनिया जी तरफ़ मोकिलियो। यकीन तौर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत असांजी दिलनि जे अंदरि, असांजे जिस्म जे अंदरि ईअं हलंदी आहे जीअं असांजे जिस्म जे अंदरि असांजो खून जेको आहे दौड़बो आहे। असांजे माल, असांजी औलाद, असांजे रिश्तेदारनि खां वधीक मुसलमाननि जी दिलि में जंहिं शख़्सियत जो वैल्यू आहे, यकीन तौर ते उहो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असां तमामु मुसलमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। हीअ अल्लाह ताला तमामु वॾो एज़ाज़ जेको आहे मुसलमाननि खे बख़्शियो आहे ऐं मुसलमाननि खे अल्लाह ताला इहा इज़त जेको आहे बख़्शी आहे।
क़ुरान हकीम, पूरो क़ुरान हकीम, उन जे अंदरि अल्लाह ताला उम्मत जी रहनुमाई कई आहे। बेशुमार अल्लाह ताला वाक़िया बयानु करे, मिसाल अल्लाह ताला बयानु करे उम्मत जी रहनुमाई कई ऐं उम्मत खे अल्लाह ताला सिधे रस्ते तरफ़ आणण जी नबियुनि जे वास्ते जे ज़रिए सां अल्लाह ताला रहनुमाई कई। हिन खे धोई चएसि। असांजो इहो अक़ीदो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में पैगम्बरनि जो सिलसिलो ख़तमु आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में क़यामत जो नुज़ूल हेठि थी सघे थो। बाक़ी क़यामत ताईं कोई नबी जेको नथो अची सघे ऐं नई का शरीयत नथी अची सघे। हीअ असांजो अक़ीदो आहे ऐं तमामु मुस्लमाननि जो इहो अक़ीदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वासे ज़रिए सां ॿुधायो त अना ख़ातमुन नबीयीन ला नबी बादी, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में कोई बि नबी नाहे। ऐं क़ुरान हकीम बि इन ॻाल्हि जी तहक़ीक़ कई, मां कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व ख़ातमुन नबीयीन। अल्लाह ताला फरमायो, जेको मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांजे तरफ़ मोकिलियो आहे, इहो मर्दनि मां कंहिंजो पीउ नाहे मगर मां रसूल आहे अल्लाह जो, ऐं आख़िरी रसूल बनाए करे असां जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया जी तरफ़ मबऊस फ़रमायो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फ़रमायो हो त मुंहिंजे नबूअत खां बाद में, मां खां बाद में, मुंहिंजे वञण खां बाद में काफ़ी माण्हू ईंदा जेके नबूअत जी दावा कंदा ऐं उहे चवंदा त असां जेको आहे नबी आहियूं, असां पैगम्बर आहियूं। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जेको बि इहा दावा करे त उहो कूड़ो बंदो हूंदो ऐं उहो दजाल हूंदो। छाजे करे त अल्लाह ताला मुंहिंजे मथां नबूअत खे ख़तमु करे छॾियो आहे। क़यामत जी सुबुह ताईं कोई बि नबी न ईंदो, कोई बि नई शरीयत न ईंदी। मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां अल्लाह ताला तमामु पैगम्बरनि जो सिलसिलो जेको आहे ख़तमु करे छॾियो आहे। ऐं इहो असां तमामु मुस्लमाननि जो मेन बेसिक अक़ीदो आहे। असांजो मेन अक़ीदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ख़तमु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत खां बाद में तमामु रिसालत ख़तमु आहे, तमामु नबूअत ख़तमु आहे, तमामु पैगम्बर ख़तमु आहिनि। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन काइनात जे अंदरि आख़िरी रसूल थी करे आया आहिनि ऐं रसूलनि जी पुॼणी आहे। हे असां मुस्लमाननि जो अक़ीदो आहे। हाणे मेन आयत जी तरफ़ हलूं था। क़ुरान हकीम में अल्लाह ताला हर हिकु मिसाल बयानु करे छॾियो। अल्लाह ताला हिन आयतुनि जे अंदरि फ़रमायो, इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल ख़िंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। हाणे इन आयत जे अंदरि अल्लाह ताला कुझु हराम शयुनि खे फोकस कयो आहे त कहिड़ियूं शयूं हराम आहिनि, उहे तव्हांखे इस्तेमालु बिल्कुलु न आहिनि करणियूं। तव्हां मुस्लमान आहियो, इन शयुनि खे तव्हां बिल्कुलु जेको इस्तेमालु न कंदो। पोइ उनजे अंदरि अल्लाह ताला सभ खां पहिरियां इन शइ खे फोकस कयो। अल्लाह ताला फ़रमायो, तव्हांजे मथां मुर्दार जानवर हराम कयो आहे अल्लाह ताला। पोइ मुर्दार जेकॾहिं हलाल जानवर हो न, त बि जेको हाणे हराम आहे। मसलन तौरु बकरी जेकी आहे हलाल आहे, मेंह हलाल आहे, उठ जेको आहे हलाल आहे। इन खां अलावा ॻऊं हलाल आहे, कुकुड़ जेको आहे हलाल आहे। हे तमामु जानवर इहे हलाल आहिनि, असां इन्हनि खे खाईंदा आहियूं, इस्तेमालु कंदा आहियूं। पर जेकॾहिं अगरि इन्हनि जो मौत वाक़ई थी वियो आहे, इहे मरी विया आहिनि ऐं तव्हां उनखे अहिड़ी हालत में हथ में रखियो आहे जो उहे हिन टाइम मुर्दार आहिनि, त अल्लाह ताला फ़रमायो इहे तव्हांजे मथां हराम थी चुका आहिनि। हराम जेके जानवर आहिनि त उन्हनि खे त फ़िलहालु फोकस करण जी ज़रूरत आहे ई न। त हिते अल्लाह ताला मेन हिकिड़ी पॉइंट बयानु कई आहे त जेके जानवर हलाल आहिनि, पर जेकॾहिं उहे मरी विया आहिनि ज़िबह करण खां पहिरियां त अल्लाह ताला फ़रमायो उहे बि तव्हांजे मथां सां हराम करे छॾिया आहिनि। पर जेकॾहिं हाणे कुतो आहे, ॿिलो आहे, ख़ंज़ीर आहे, या दुनिया जा ॿिया जेके जानवर जेके अल्लाह ताला इस्लाम जे अंदरि उनजो खाइणु बिल्कुलु हराम आहे, उहे जेकॾहिं मरी विया आहिनि त उहे बतरीक़े ओला उहे हराम आहिनि। छाजे करे त उहे जेकॾहिं अगरि ज़िंदा हुया न, उनखे तकबीर ॾेई करे जेकॾहिं मुस्लमान खाए आहिनि न, त बि उहे हराम हुया। पर हाणे अल्लाह ताला उन्हनि जानवरनि जी निशानी कराई आहे जेके आहिनि हलाल, पर उहे मरी विया आहिनि, उन्हनि खे तव्हां ज़िबह न कयो, उहे जेको आहे हराम थी विया तव्हांजे मथां। पोइ उनजे अंदरि हिकिड़ो मसइलो मां बयानु कंदुमि त काफ़ी असांजा शिकार जेके शिकार कंदा आहिनि, काफ़ी शिकारी शिकार कंदा आहिनि।
पोइ उन शिकार में पखियुनि खे जेको आहे गोली हणंदा आहिनि। पखी खे गोली त लॻी, उहो पखी हेठि किरी पियो, पखी किरी पियो हेठि। हाणे जेसि ताईं उहो शिकारी उन पखी ताईं पहुतो त इहो पखी मरी चुको आहे, मोल उनखे लधो अथई। त हाणे इनखे ज़िबह करे खाइणु हलाल नाहे, बल्कि हाणे हराम आहे। छाजे करे त पखी जे लाइ, जानवर जे लाइ इहो ज़रूरी आहे जॾहिं तव्हां उनखे शिकार था कयो त उहो ज़ख़्मी थियलु हुजे, पर उनखे लभियो अहिड़ी हालत में त उहो ज़िंदा हुजे। पर हाणे उन शिकारी जेको शिकार कयो आहे न, त उन जानवर खे जेको गोली हयईं या अहिड़ी तरह ॿी का बि शइ हयईं, त हाणे उन गोली जे ज़रिए सां उहो मरी वियो आहे, उनखे तव्हां तकबीर सां ज़िबह नाहे कयो, त हाणे इहो जेको जानवर इहो तव्हांजे लाइ हराम थी वेंदो। छाजे करे त इनखे गोली लॻी आहे, गोली जे सबबु इहो मरी वियो आहे। पर जेकॾहिं गोली उनखे ज़ख़्मी कयो आहे पर फथड़े थो, अञा उन में साॼ असरात आहिनि, पोइ जेकॾहिं उनखे तव्हां ज़िबह करे ऐं खाओ था, पोइ कंहिं क़िस्म जो कोई बि उनजे अंदरि टेंशन न आहे। त अलाह ताला सभ खां पहिरियां फरमायो तव्हांजे मथां अलाह ताला हराम कयो आहे, हलाल जानवर हुजे पर मरी वियो आहे, उहो बि तव्हांजे मथां हराम आहे, हिकु नंबर ते। ॿिए नंबर ते अलाह ताला फरमायो वदम, अलाह ताला तव्हांजे मथां रत बि हराम कई आहे। पोइ उहा रत हलाल जानवर जो हुजे या हराम जानवर जो हुजे, या इंसान जो हुजे या ॿी कंहिं मख़लूक़ात जो हुजे, रत खे जेको खाधे जे तौर ते इस्तेमालु न कयो वेंदो। खाइण जे तरीक़े ते या खाइण जी जॻह ते रत खे जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि न आणिबो, अलाह ताला उनखे बि हराम कयो आहे। खाधे में ॿियूं काफ़ी शयूं आहिनि, उहे न खाई सघो था, रत खे कंहिं क़िस्म जो कोई बि इस्तेमालु नथा करे सघो। हा, बाक़ी जेकॾहिं जिस्म में रत विझराई वञे थी, उन में कंहिं क़िस्म जो कोई बि इशू न आहे, उन में कोई बि मसइलो न आहे। उहा रत जिस्म में इस्तेमालु थी वञे न, कई थी वञे, बाक़ी उहा खाधे जे तौर ते इस्तेमालु नथी थिए, त रत खे कंहिं क़िस्म जो कोई बि इस्तेमालु न कयो वेंदो। टे नंबर ते अलाह ताला फरमायो वलहमल ख़िनज़ीर, ख़िनज़ीर जो गोश्त तव्हांजे मथां अलाह ताला हराम करे छॾियो आहे। ॾिसो, जानवरनि जूं सभु खां पहिरियों क्वालिटियूं आहिनि। हालांकि हराम त जेको कुतो बि आहे, हराम त ॿिलो बि आहे, पर अलाह ताला क़ुरान हकीम में मेन जेको फोकस कयो आहे न, उहो अलाह ताला ख़िनज़ीर खे कयो आहे। ख़िनज़ीर जेको जानवर आहे उहो तमामु घणो पलीत जानवर आहे। मसलन तौरु जेकॾहिं मुंहिंजा कपिड़ा आहिनि ऐं कुतो जेको आहे गुज़र कयो, मुंहिंजे कपिड़नि सां हीअं टचिंग थी करे कुते गुज़र कयो, ऐं कुते जो जेको जिस्म आहे उहो मुंहिंजे कपिड़नि सां अटैच थियो, पर कुते जे जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई बि पलीती नाहे लॻल, बिल्कुलु उनजी जेकी पुठी आहे उहा ख़ुश्क आहे, मुंहिंजे कपिड़े सां जीअं जो उहो टच करे वेंदो त मुंहिंजो कपिड़ो जेको आहे पलीत न थींदो। छाजे करे त उहा पलीती उनजे जिस्म ते लॻल न हुई, आलो न हुयो, को पेशाब या गंदगी लॻल न हुई जेको मुंहिंजे कपिड़े ते अची करे बीह रहे, बल्कि ईअं ख़ुश्क हुयो, गुज़री वियो, मुंहिंजे कपिड़े सां अटैच थियो त मुंहिंजो कपिड़ो पलीत न थींदो। पर इन जॻह ते जेकॾहिं ख़िनज़ीर उन गुज़र कयो ऐं मुंहिंजे कपिड़नि सां हीअं समेटे करे गुज़री वियो, त हाणे मुंहिंजो कपिड़ो इहो पलीत थी वेंदो, भले इहो ख़िनज़ीर ख़ुश्क जानवर छो न हुजे, भले इन जे जिस्म ते पेशाब लॻल हुजे न लॻल हुजे, ख़ुश्क हुजे या आलो हुजे, बसि लॻण सां ई हे कपिड़ो जेको आहे पलीत थी वेंदो। छाजे करे त ख़िनज़ीर जे अंदरि जेको आहे उहो नजुसुल ऐन आहे, उनजो वार वार पलीत हूंदो आहे। कुते जो वार वार पलीत न हूंदो आहे, कुतो उन टाइम पलीत थींदो जंहिं टाइम कुते मथां पेशाब या गंदगी लॻल हुजे, उन टाइम कुतो पलीत थींदो। त हिन टाइम अलाह ताला फोकस जेको कयो आहे, अलाह ताला फरमायो ख़िनज़ीर जो गोश्त तव्हांजे मथां असां आराम करे छॾियो आहे, उनखे कंहिं क़िस्म जो कोई बि खाइण जी ज़रूरत न आहे। अगरि खाधो इंतिहाई गुनाहगार थींदो, पर जेकॾहिं अगरि खाइण खां बाद में तव्हां ईअं चओ था त आहे त हराम मां इस्तेमालु कयो आहे, त कबीरा गुनाहगार बंदि थींदो। पर जेकॾहिं ख़िनज़ीर जो गोश्त कोई मुसलमान हुजे, उहो खाए वरी इहा ॻाल्हि करे त छाजो हराम आहे, इहो मुसलमान इन टाइम काफ़िर थी वेंदो। छाजे करे काफ़िर थी वेंदो? इन बेस ते काफ़िर थी वेंदो त इन शइ खे अलाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि हराम कयो आहे, ऐं हिन जो अकुल छा माज़अल अल्लाह जे इल्म खां मथे आहे? न आहे। त जंहिं शइ खे अल्लाह ताला हराम कयो आहे, कोई बि मुसलमान जेकॾहिं अगरि उनखे इस्तेमालु करे थो पर गुनाह सम्झे थो त इंतिहाई गुनाहगार थींदो, पर जेकॾहिं उनखे गुनाह ई नथो सम्झे, उहो बंदो इस्लाम खां जेको निकिरी वेंदो। इन जा काफ़ी मिसाल मां पहिरियों बयानु करे चुको आहियां। कोई बंदो ज़िना करे थो पर ज़िना खे गुनाह नथो सम्झे, त इहो इस्लाम खां निकिरी वेंदो।
छाजे करे त इहो अक़ीदो दुनिया में ॿिए के काफ़रनि जो आहे। दुनिया में ॿिए जेके काफ़रनि उहे ज़िना करण खां बाद में इहा ॻाल्हि तस्लीम कंदा आहिनि त कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे, त इहो अक़ीदो काफ़रनि जो आहे। मुस्लमान खे अलाह ताला हिकिड़ी हद बयानु करे ॾिनी आहे त हिन हद खां तव्हांखे ॿाहिरि नाहे निकिरणो, जेकॾहिं अगरि निकिरी वियो न पोइ तव्हां सरकश थी वेंदो। त ख़िंज़ीर जे गोश्त खे अलाह ताला हराम कयो आहे ऐं ख़िंज़ीर जे गोश्त जा असरात जेके आहिनि न उहे तमामु घणा बुछड़ा हूंदा आहिनि। छाजे करे ख़िंज़ीर खे अलाह ताला एतिरो नजसुल इल्म ॿुधायो छाजे करे बनायो आहे त ख़िंज़ीर दुनिया जे अंदरि वॾे में वॾो जेको वाहिद जानवर आहे इहो जानवर आहे जेको इंतिहाई बेग़ैरत जानवर आहे। सोली सिंधी में ॿुधायां पियो, कुतो जेकॾहिं के कुती जे मथां चढ़ंदो त ॿिया कुता विढ़ंदा आहिनि, ॿिया कुता विढ़ंदा आहिनि, उनखे छॾींदा न आहिनि। हे अलाह ताला मामिलो मुस्लमाननि जे लाइ अलाह ताला निकाह जो रखियो आहे, मुस्लमान जे लाइ, इंसान जे लाइ। छाजे करे अलाह ताला इंसान खे अकुलु ॾिनो न, अकुलु ॾेई करे पोइ अलाह ताला फरमाए तव्हांजी फज़ीलत तमामु घणी ज़्यादा आई। तव्हां अगरि कोई बि जेकॾहिं औरत सां मेलाप करणु चाहे थो सभ खां पहिरियों उहो निकाह ज़रूरु कंदो। निकाह न कंदो पोइ तव्हां बि ईअं सम्झो कुता ऐं ॿिला जो पोइ जेको बंदो ज़िना थो करे न इहो बि ईअं सम्झो कुतो ऐं ॿिलो आहे। छाजे करे त कुते ऐं ॿिले खे कंहिं क़िस्म जो कोई बि तमीज़ न आहे। कुतो हिकिड़ी कुती ते न बल्कि पूरे शहर में कंहिं बि कुती जे मथां चढ़े त उनजे लाइ कोई मसइलो न हूंदो आहे। ऐं जेकॾहिं कोई हुजे बि ईमान वारो ऐं मुस्लमान इन खां बाद में बि जेकॾहिं ज़िना कंदो हुजे कॾहिं हिन औरत सां कॾहिं हुन सां त इहा औरत इहो मर्द कुतो ऐं कुती खां अलावा ॿियो को हुनखे नालो न ॾिबो। त कुते खे बि कुझु न कुझु तमीज़ हिकिड़ी हूंदी आहे। कुते खे इहा तमीज़ हूंदी आहे कुतो जेकॾहिं अगरि बिल फ़र्ज़ के कुती जे मथां ईंदो न त ॿिया कुता जेको विढ़ंदा या हे बि विढ़ंदो। त ख़िंज़ीर जानवर में इहा बिल्कुलु कैफ़ियत न आहे। ख़िंज़ीर जानवर छा आहे त उहो जेकॾहिं कंहिं ख़िंज़ीर मोनस से चढ़ंदो न त ॿिया ख़िंज़ीरनि जे पोयां बीठा हूंदा उनखे शाबास ॾींदा, शाबास शाबास। जॾहिं इहो उनखां निकिरी करे वरी ॿियो जॾहिं ख़िंज़ीर कंहिं ख़िंज़ीर मोनस से चढ़ंदो न त हे वरी हिनखे पोयां शाबास ॾींदो। त दुनिया में वाहिद जेको यानी सोली सिंध में ॿुधाईंदे बेग़ैरत जानवर आहे उहो ख़िंज़ीर आहे। ऐं इन जा गोश्त जा असरात बि वॾा पवंदा आहिनि। त दुनिया में सूअर जो गोश्त गैर मुस्लिम खाईंदा आहिनि, आम हलंदो आहे, आम बिल्कुलु आम हलंदो आहे। ऐं अलाह ताला असांखे मुस्लमान बनायो, असांखे अलाह ताला वॾे में वॾी हिकु पनाह में रखियो आहे। पर जेकॾहिं मुस्लमान मज़हब में को बंदो न हुजे हा त इहो सूअर जो गोश्त खाए हिनखे कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह ऐं टेंशन बि न थिए हा त सूअर जे गोश्त जो हिकिड़ो असरु आहे त जेको बि बंदो सूअर जो गोश्त खाईंदो त उनजे जिस्म जे अंदरि ख़ुदि ब ख़ुदि बेग़ैरती जा असरात वधंदा वेंदा, ख़ुदि ब ख़ुदि। ॾिसो असरु हूंदो आहे दुनिया जे अंदरि पाकिस्तान में ज़्यादातर मुर्गी इस्तेमालु थींदी आहे। मुर्गी पाकिस्तान में ज़्यादातर छा इस्तेमालु थींदी आहे? मुर्गी। त असांजी क़ौम जेकी आहे उनजे अंदरि असांजी क़ौम जे अंदरि इंतिहाई माण्हू सुस्तु पाया वेंदा आहिनि। मुर्गी ख़ुदि पाण सुस्तु आहे, थोरे टाइम में वधी थी वञे त असां ज़्यादातर मुर्गी इस्तेमालु कंदा आहियूं। त असां बि इंतिहाई कमज़ोर ऐं सुस्तु आहियूं, ख़ासि करे पाकिस्तानी। ॾिसो सऊदी अरब में ज़्यादा उठ जो गोश्त इस्तेमालु कयो वेंदो आहे। त अरबनि जो थोरो कद काठ ॾिसो, उनजी ताक़त ॾिसो। त जंहिं मुल्क में जंहिं जानवर जो गोश्त ज़्यादा खाधो वेंदो आहे त उन मुल्क में उन जानवर जे गोश्त जो असरु माण्हुनि जे मथां पवंदो आहे। त जंहिं कंट्री में सूअर जो गोश्त खाधो वेंदो आहे त उते माण्हुनि जे अंदरि इंतिहाई बेग़ैरती जो मादो बिल्कुलु वधंदो वेंदो आहे। जीअं गोरनि जे अंदरि गोरा आहिनि अंग्रेज़, गोरा अंग्रेज़, उन्हनि जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। गोरा अंग्रेज़ ख़ासि करे शौक़ु सां जेको सूअर जो गोश्त खाईंदा आहिनि त उन्हनि जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न हूंदो आहे त उहे हिकिड़ी औरत सां बदकारी कनि। सुभाणे इहा ई औरत जेकॾहिं उन्हनि जी भेण थी वञे कोई मसइलो न आहे, भाॼाई थी वञे कोई मसइलो न आहे। हा अहिड़ी तरह ॿी का रिश्तेदार थी वञे त उन्हनि जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि ख़ानदानी सिस्टम न आहे। त हे अलाह ताला असां मुस्लमाननि खे इंतिहाई महफ़ूज़ रखियो आहे। अलाह ताला हिकिड़ी असांखे शरीयत ॾिनी, पोइ अलाह ताला फौरी तौरु ॿुधाए छॾियो त सूअर जो गोश्त असां तव्हांजे मथां हराम करे छॾियो आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि उनखे खाइण जी ज़रूरत आहे ई न। ऐं अलाह ताला तमामु मुस्लमान खे पनाह में बि रखियसि। मुस्लमान आहियूं इन खां बाद में बि अलाह खां पनाह घुरंदा कयो
अलाह मथां अहिड़ो मौक़ो अची वञे त असां इन शइ तरफ़ माइल न थियूं, त इहो साफ़ तौर ते अलाह ताला इन गोश्त खे जेको हराम करे छॾियो आहे। बाक़ी सॼी ॻाल्हि जो ख़ुलासो इहो ई बीहे थो त जंहिं शइ खां अलाह ताला असांखे रोकियो आहे, जंहिं शइ खां अलाह ताला असांखे रोकियो आहे, असां जेकॾहिं उन खां रुकिजी पवंदासीं त असां फ़ाइदो ॾिसंदासीं सुभाणे, असां नुक़सान खां काफ़ी हद ताईं बची वेंदासीं। पर जेकॾहिं अलाह ताला हिकिड़ी शइ खां मना कई ऐं मां ज़ोर लॻायां त इहा शइ मां कयां, सुभाणे मां नुक़सान वारो थी वेंदुमि। त अलाह ताला 3 नंबर ते इहो फ़रमायो त सूअर जो गोश्त तव्हांजे मथां हराम कयो, कंहिं क़िस्म जो कोई बि इस्तेमालु न कयो। पोइ इन खां बाद में 4 नंबर ते अलाह ताला फ़रमायो वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह, यादि रहणु खपे त उहा बि शइ अलाह ताला तव्हांजे मथां हराम कई आहे जंहिंजे मथां अलाह ताला जो नालो नथो पढ़ियो वञे। इन ॻाल्हि खे गौर सां सम्झण जी कोशिशि कयो। उहा शइ बि अलाह ताला हराम कई आहे जंहिंमें अलाह ताला जो नालो न विझो, साईं फ़लाणे जॻह मुर्शिद लाइ असां बकरो जेको आहे ज़िबह था कयूं। इन जी वज़ाहत मां ईअं कयां त काफ़ी असांजा मुस्लमान जेके हितां छेलो वठी करे सैदी मूसणी ते वेंदा, छेलो वठी करे कलंदर शहबाज़ ते वेंदा, छेलो वठी करे गाजी शाह ते वेंदा, मुख़्तलिफ़ पीरनि ते वेंदा, पोइ उते उन छेले खे कंदा ज़िबह। अड़े ख़ुदा जा बंदा, तुंहिंजो अकुलु कमु करे थो नथो करे? इहो छेलो जेकॾहिं शदाद कोट में मस्तु माला में ज़िबह करे या त बि क़बूल थिए या न? चइसई न उते बि मां जेको वञा थो न उते कलंदर शहबाज़ ते वञी करे जेको मां छेलो ज़िबह कंदुमि न, त उहो बि मां उते अलाह जे नाले ते कंदुमि। सैदी मूसाणी ते जेको मां छेलो ज़िबह कयुमि न 2, उहे बि मां अलाह जे नाले ते कयुमि। ख़ुदा जा बंदा जॾहिं अलाह जे नाले ते कई त पोइ शदाद कोट में मस्तु माला में हिते अलाह जे नाले ते न पियो करे सघे छा? त हे अक़ीदो वॾो ख़तरनाक अक़ीदो आहे। इन खां बचण जी कोशिशि कयो। जंहिं शइ ते अलाह जो इस्म नथो पढ़ियो वञे, अलाह जो नालो नथो पढ़ियो वञे, त सर उहा शइ बि खाइणु इंतिहाई हराम जे जेको ज़ुमरे में अची थी वञे। छाजे करे त अलाह ताला हर हिकु जॻह ते हाज़ुर नाज़ुर आहे। अलाह ताला मुजीब रहमान जी शदाद कोट में ॿुधंदो आहे, अलाह ताला मुजीब रहमान जी कलंदर शहबाज़ ते ॿुधंदो आहे। दुनिया जी कंहिं बि कुंड में वञी करे वियो, कहिड़े बि हिसे कहिड़े बि ख़िते में वञी करे रहो, अलाह ताला हर हिकु जॻह ते मुंहिंजे कौल खे फ़ेल खे मुंहिंजी ॻाल्हि खे अलाह ताला उते ॿुधंदो आहे। त हे अक़ीदो बणाइण न साईं, असां जेसिताईं कलंदर शहबाज़ ते न वेंदासीं, सैदी मूसाणी ते न वेंदासीं, मुख़्तलिफ़ पीरनि ते न वेंदासीं, असांजो कमु न थींदो। हे अक़ीदो वॾो ख़तरनाक आहे। इन खां तौबा करण जी कोशिशि कयो। इहे शयूं जेको अलाह ताला नोट कर अता फ़रमायूं न, इहे सभु कुझु हराम आहिनि, जंहिंमें मोल जानवर, रत, ख़िनज़ीर ऐं 4 नंबर ते अलाह ताला फ़रमायो जंहिं शइ ते अलाह ताला जो नालो नथो पढ़े वञे। इन जी डेफिनेशन मां ॿी कयां। कंहिं बंदे को छेले बकरे खे ज़िबह कयो या का देॻ पचे, उन में ईअं चई त न न हिन में अलाह जो नालो कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे, हे सिर्फ़ु जेको आहे इमाम हुसैन जे लाइ आहे। हे छा आहे? हे सिर्फ़ु हे इमाम हुसैन जे लाइ आहे, या हे सिर्फ़ु जेको आहे नबी जे लाइ आहे, या हे सिर्फ़ु कंहिं सहाबी जे लाइ ख़ासि आहे। हे अलाह जे लाइ बिल्कुलु न आहे। त सर इहा बि शइ जेको आहे उहा हराम थी वेंदी। छाजे करे सभ खां पहिरियों मां आसान जुमिलो ईअं ॿुधाईंदो आहियां त चवंदा ईअं कयो त हे जेकी बि शइ आहे हे असां अलाह ताला जे नाले ते कई आहे, पोइ हिन जो अजुर जेको आहे इमाम खे मिले, हिन जो अजुर फ़लाणे साहिबी खे मिले, हिन जो सवाबु कंहिं पैगम्बर खे मिले। हे तरीक़ो बहितर आहे न। तव्हां अलाह जो नालो इब्तिदा में विझो ई न, ऐं इन खां बाद में तव्हां इहा ॻाल्हि कंदा वठो त न साईं हे असां फ़लाणे इमाम जे नाले ते कयो आहे, फ़लाणे कंहिं साहिबी नाले ते कयो आहे। त सर सभ खां पहिरियों अक़ीदो आहे। ॾिसो जेको असांजो अकुलु आहे ऐं खोपड़ी आहे न, खोपड़ी इहा बाद में कमु ईंदी आहे। इस्लाम जूं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हू चवंदा आहिनि न साईं इहा ॻाल्हि त असांजे अकुल सां मैच बीहे ई नथी। त शरीयत जो कोई बि अगरि फ़ैसिलो अची थो वञे न, शरीयत जी कहिड़ी बि ॻाल्हि ते अची वञे, त सभ खां पहिरियों जेकॾहिं उन शरीयती ॻाल्हि खे मुंहिंजो अकुलु जेको आहे तस्लीम नथो करे, त मुंहिंजो अकुलु ख़राबु आहे, मुंहिंजे अकुल जी का कमी आहे। मूंखे एतिरी नॉलेज न आहे जो मुंहिंजी खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि अचे। सिर्फ़ु साफ़ तौर ते ईअं चवणो आहे त हे जेकी बि ॻाल्हि अलाह ताला बयानु कई आहे न, इहा अलाह ताला हक़ बयानु कई आहे। हा, जेकॾहिं अगरि मुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि नथी अचे, मुंहिंजो ज़हन नंढो थी सघे थो, मुंहिंजो अकुलु नंढो थी
सघे थो, बाक़ी अल्लाह ताला जी जेकी बि ॻाल्हि आहे उहा बरहक़ आहे। त काफ़ी असांजे सिंध जे अंदरि इहे ख़ुराफ़ात ऐं शिरकी अमल इहे हलंदा अचनि था, जंहिंखे मां पहिरियों जेको आहे बयानु करे चुको आहियां। त अल्लाह ताला ॾिसो ख़ूबसूरत हिकिड़ो मज़हब बनायो, उहो अल्लाह ताला इस्लाम बनायो आहे। इन दीन इंद अल्लाह इस्लाम, अल्लाह ताला फरमायो दुनिया में कोई बि मज़हब मुंहिंजे नज़दीक वैल्यू नथो रखे, एतिरी वॾी ताज़ीम नथो रखे। अल्लाह ताला फरमायो सिर्फ़ु इस्लाम खे मां पसंदि कंदो। ऐं इस्लाम खे बयानु करे ॿुधायो कीअं आहे, इस्लाम खे बयानु करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु करे ॿुधायो आहे। इस्लाम जी तमामु वॾी ख़ुसूसियत आहे, तमामु मज़हबनि जे मथां ग़ालिब इस्लाम आहे। त इस्लाम खे सिखणो पवंदो, जेसिताईं इस्लाम खे सिखंदासीं न तेसिताईं ख़ुदा जो ख़ौफ़ न ईंदो। इस्लाम खे जेसिताईं सिखंदासीं न, कोई बंदो चवे न मां इस्लाम न आहियां सिकियल, इस्लाम न आहियां सिकियल, पर मुंहिंजे दिलि में अंदरि अल्लाह जो ख़ौफ़ आहे, त हीअ ॻाल्हि ग़लति थो करे, हीअ ॻाल्हि इंतिहाई ग़लति थो करे। हिकिड़े बंदे खे दीन इस्लाम जी बिल्कुलु बि नॉलेज न आहे, क़ुर जी बि नॉलेज बिल्कुलु न आहे, हदीस जी नॉलेज बि न आहे, ऐं इहो बाद में इहा ॻाल्हि करे त मूंखे साईं ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे, मूंखे ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे। त सर इन जी अल्लाह ताला क़ुर हकीम में नफ़ी कई आहे। अल्लाह ताला फरमाए इन्नमा यख्शा अल्लाहु मिन इबादिहिल उलमा, ऐं उलमा कंहिंखे चइबो आहे, जेको शरीयत जो कुझु न कुझु शरीयती नॉलेज रखे, शरीयत जो इल्मु रखे, उनखे अल्लाह ताला उलमा फरमायो आहे। इन्नमा यख्शा अल्लाहु मिन इबादिहिल उलमा, इन्नमा यख्शा अल्लाहु मिन इबादिहिल उलमा, रुगो अल्लाह ताला खां ड्रिजंदा आहिनि अहले इल्मु जेके शरीयत जो ठीकु ठाकु इल्मु रखनि था। त कोई बि बंदो तेसिताईं अल्लाह ताला खां न ड्रिजंदो जेसिताईं उहो शरीयत जे इल्म खे नथो ॼाणे, जेसिताईं क़ुर जे इल्म खे हदीस जे इल्म खे नथो ॼाणे न, त तेसिताईं सही सर अल्लाह जो ख़ौफ़ जेको आहे दिलि में न ईंदो। ॾिसो क़बर जो ज़िक्र ॿुधंदा आहियूं, बाद में त ख़ौफ़ थींदो आहे न, क़बर जा हालात। हाणे हिन टाइम कंहिं बि शादी दिलि में कंहिं केस में कोई बि हिन टाइम मौत यादि न आहे। हे त असां जेके वेठा आहियूं शायदि हाणे मां मौत जो ज़िक्र कयुमि न, हाणे मौत यादि अची वई हूंदी सभिनी खे। त इन खां ॿ सेकंड पहिरियां या 2 मिंट पहिरियां कंहिंखे मौत यादि हुयो? त इहो ई आहे, जेसिताईं मौत जो अगरि तज़किरो न कंदासीं त मौत यादि न ईंदो। मौत जो वाक़ियो बयानु कंदासीं न त इहा आहे नॉलेज, इहो आहे इल्मु। त इन खां बाद में बंदे खे हाणे ख़ौफ़ थींदो, अड़े यार हक़ीक़त में मौत मुंहिंजे मथां ईंदो ऐं मौत लाइ मां फलाणी तयारी कयां। त इहो आहे नॉलेज, इहो आहे तारुफ़। इन खां बाद में जॾहिं क़बर जो अज़ाब बयानु कंदासीं न, पोइ बंदे खे ख़ौफ़ थींदो आहे न। त अल्लाह ताला फरमाए कोई बि ईअं ख़ौफ़ न आहे कंदो जेसिताईं शरीयती नॉलेज, शरीयत जो इल्मु न रखंदव न, त तेसिताईं तव्हांजे दिलि जे अंदरि ख़ौफ़ बिल्कुलु ईंदो बि न। त सहाबा बार बार आख़िरत जे मरहले ते एतिरो छाजे खां रोअनि पिया, ज़्यादातर सहाबा छो पिया रोअनि? सहाबा इन बेस ते रोअनि पिया, सहाबा जा ॾाढो हक़ीक़त जेको आहे बिल्कुलु ज़ाहिर हुई। हज़रत अली साईं खां काफ़ी मरहलनि ते पुछा कयो वियो त तव्हांखे हिन टाइम असां जनम बि साम्हूं आणे करे ॾेखारियूं ऐं जन्नत बि तव्हांजा ॾाढो असां हिन टाइम ॾाढो बीहारियूं। हाणे हिन टाइम ते तव्हांजो ॾाढो आहे न, पर जेकर ॾाढो बीहारियूं ऐं हाणे तव्हां गैब ते, तव्हांजे ईमान जे अंदरि छा साम्हूं ॾिसण में ऐं गैब ते केतिरो फ़र्क़ु थी सघे थो? फरमायो हिकिड़े जेको हिसे जो या हिकिड़े पॉइंट जो, हिकिड़े ज़रे जो बि फ़र्क़ु नथो थी सघे। जेकी रसूल ख़बर ईंदी आहे न, त उन ख़बर ते असांजो 100% यकीन आहे, चाहे असां पंहिंजे हिन वाज़े तौरु अखियुनि सां ॾिसूं उनखे। त सहाबा जा ॾो इहा पूरी जेको आहे हक़ीक़त जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई, सहाबा जी दिलि जे अंदरि उहा हक़ीक़त वेठल हुई। जॾहिं वेठल हुई त उहे मामला पोइ सहाबनि जे लाइ इंतिहाई आसान हुया। पोइ सहाबा नमाज़ इंतिहाई आसान हुई सहाबा जे लाइ पढ़णु, जिहाद में निकिरणु, जिहाद जो जेको लफ़्ज़ आहे न उहो इंतिहाई सवलो आहे, जंहिंखे असां मिंट बयानु था कयूं जिहाद में निकिरणु। पर हक़ीक़त में कॾहिं मैदान जिहाद में लथो न, पोइ ख़बर बाद में पवंदी। हक़ीक़त में जॾहिं बंदो लथो न मैदान जिहाद में, त ख़बर उहा हक़ीक़त में बाद में पवंदी जिहाद केॾो वॾो मुश्किल वारो कमु आहे, जंहिंमें इहे साफ़ तौर ते चांस बि न हूंदा आहिनि त बंदो मरी बि सघे थो ऐं बंदो बची बि सघे थो। बचण जा चांस जिहाद में इंतिहाई घटि आहिनि। माना ईअं साफ़ तौर ते कफ़न जेको आहे न, कफ़न साफ़ तौर ते कफ़न जेको आहे मथे ते ॿधी करे ऐं बंदो बसि निकिरंदो आहे।
त इस्लाम जे अंदरि ॾिसो जिहाद इंतिहाई मुश्किल कम आहे। साहबा उन्हनि ते बि लबैक चई करे ॿाहिरि निकिता। छा हुयो? यकीन हिकिड़ो बीठल हुयो त आख़िरत में जन्नत आहे, जंहिंखे अलाह ताला बयानु कयो क़ुर हकीम जे अंदरि। त इहो यकीन जेको असांजो बीहजी वञे त मेन यकीन आहे। अगरि यकीन ठहे नथो, अगरि यकीन नथो ठहे त पोइ दुनिया जा मामला ऐं दीन इस्लाम ते हलणु तव्हांखे इंतिहाई मुश्किल बणाए छॾींदो। मेन यकीन हूंदो आहे। दुनिया बि यकीन जे मथां क़ाइमु आहे। फलाणो कमु इनशाला तुंहिंजो सुभाणे थींदो, बंदे खे यकीन हूंदो आहे त उन यकीन जे बेस ते उहो कमु कंदो आहे। ॾिसो, महीने खां बाद में तव्हांखे तनख़्वाह ॾींदासीं, हे कमु कयो, महीने खां बाद में तनख़्वाह ॾींदासीं, त इन बंदे खे ज़हन में ॻाल्हि हूंदी आहे महीने खां बाद में तनख़्वाह मिलंदी, जंहिंजे करे पूरो 29 ॾींहं लोड़ींदो आहे ऐं आख़िरी टाइम उनखे तनख़्वाह मिली वेंदी आहे। जेकॾहिं इहो यकीन आहे त मुंहिंजी इबादत ते, मुंहिंजे सही अमाल करण ते ऐं मुस्लमान हुजण ते क़यामत ॾींहुं मूंखे बदिलो मिलंदो, त इहो मुस्लमान पंहिंजे अमाल खां हटंदो न। बाक़ी जेकॾहिं यकीन जे अंदरि कचाई आहे ऐं यकीन जेको कामिल आहे, पोइ नमाज़ कॾहिं कॾहिं पढ़ंदव तव्हां, नमाज़ पढ़ंदो कॾहिं कॾहिं, हफ़्ते में 3 ॾींहं नमाज़ पढ़ी करे 4 ॾींहं तव्हां नमाज़ न पढ़ंदो। यानी इन मां मालूम थियो तव्हांजे यकीन जे अंदरि कमी कोताही आहे। इन यकीन खे जेको दुरुस्त कयो, उहो दुरुस्त थींदो अहले इल्म जी मजलिस जे अंदरि। उलमा खां पुछा कयो, क़ुर ने हकीम जा मुख़्तलिफ़ वाक़िया पुछा कयो, हदीस या मुख़्तलिफ़ वाक़िया पुछा कयो ऐं अहले इल्म जी सोबत में रहो, यकीन जेको कामिल थी वेंदो। अल्लाह ताला तमामु मुस्लमान जो यकीन बहितर बनाए। ॿिए नंबर ते अल्लाह ताला जा इंसान जे मथां बेशुमार, अल्लाह ताला जूं इंसान जे मथां बेशुमार नेमतूं आहिनि। वॾे में वॾी नेमत जेकी आहे, असां जेको पाणी पीऊं था, हे ख़ुदा जी वॾी नेमत आहे। हाणे मां पाणी पीतो, मुंहिंजो पाणी आसानी सां मुंहिंजे हलक में हलियो वियो ऐं मुंहिंजे पेट में पाणी पहुतो। इन ते मूंखे शुकुरु करणु खपे, इन ते मूंखे शुकुरु करणु खपे। दुनिया जे अंदरि एतिरा मरीज़ आहिनि जंहिंजो पाणी उनजे हलक खां हेठि न हलंदो। जंहिं टाइम सकरार थींदी आहे, हाणे ॾिसो 2 सेकंड लॻा मूंखे पाणी पीअण में, न लॻा, पाणी फौरी तौरु पीतो ऐं पेट में हेठि लही वियो। इन ते मूंखे जेको शुकुरु करणु खपे त हे अल्लाह ताला मुंहिंजे निज़ाम खे इंतिहाई बहितर बनायो आहे त मुंहिंजो पाणी फौरी तौरु मुंहिंजे जिस्म जे पेट में हेठि लही वियो। दुनिया में वॾी नेमत हिकु सिहत आहे। दुनिया में वॾी नेमत हिकु सिहत आहे। हे असां सभु परेशान थींदा आहियूं, पैसो न हूंदो आहे, सभु ख़ुदि तव्हांजो पेशो मां मुजीब रहमान बि पैसो न हूंदो आहे, परेशान थींदा आहियूं। पोइ कॾहिं सोचींदा आहियूं त पैसो न आहे कहिड़ी ज़िंदगी आहे, पैसो न आहे कहिड़ी ज़िंदगी आहे। पर इन ते असांजी इन ते नज़र न आहे वेंदी, जेको मां राति जो रोज़ु सुम्हां थो सही सालिम, सुबुह सां सही सालिम मां उथां थो, सही सालिम मां घुमां थो। पैसा त हक़ीक़त में मां वटि न आहिनि, पर इन ते असांजी नज़र न आहे वेंदी त मां सही सालिम सुबुह सां सुम्हंदो, राति जो सुम्हंदो आहियां ऐं ठीकु तरीक़े सां सुबुह सां उथां थो ऐं मां खाधो खावां थो ऐं मां घुमां फिरां थो। ख़ुदा जी वॾे में वॾी नेमत इहा ई आहे। हिकु सिहत जो सही हुजणु, हिकु सिहत जो सही हुजणु $अरबनि डॉलरनि खां वधीक जेको क़ीमती आहे। इन ते असांजी नज़र जेको वञे नथी। हिकिड़ो शख़्स हुयो, पाकिस्तान जी ॻाल्हि या ॿाहिरि मुल्क जी ॻाल्हि थी सघे थी, उनजो हिकु एक्सीडेंट थी पियो, पर एक्सीडेंट वॾो ख़तरनाक थियो। एक्सीडेंट हुनजो ईअं थियो त हुनखे ॿिए हंधि काथे बि धकु न लॻो, हुनखे धकु सिर्फ़ु हिकिड़ी जॻह ते लॻो त हुनजी अखी जेकी पिंपड़ी आहे न, इहा टुकिजी ऐं कटिजी पई। हे अखि आहिनि जेको असांजो पर्दो बंदि थो कयां, बंदि थी थिए वरी खोलियुमि, वरी मां बंदि कयुमि, वरी खोलियुमि। कॾहिं इन ते तसवुरु कयो हे ख़ुदा जी सिर्फ़ु हिकिड़ी पिंपड़ी जेकी केॾी वॾी नेमत आहे। एक्सीडेंट में हुनजी हे पिंपड़ी जेकी आहे न, हे कटिजी पई था। हाणे हे त अखि बंदि करे पियो, हे अखि बंदि थिए ई न पई। छा था सम्झो, छा था सम्झो उन बंदे जे मथां हिन टाइम छा गुज़रंदी हूंदी। ऐं डॉक्टरनि काफ़ी कोशिशि कई, डॉक्टरनि चयो हे हिसो जेको आहे जोड़ इंतिहाई ख़तरनाक आहे, नामुमकिन लॻे थो असांखे। हे टुकड़ो अख़बार आहे न, हे जेकी पिंपड़ी आहे,
इहा कटिजी पई, हाणे कटिजी पई त उहो टुकड़ो किरी पियो न, त हाणे हेॾां वरी अखि बंदि करे न त हे अखि बंदि थिए ई न, त मथो हिसो आई न त बंदि कान थिए, त ॾींहुं राति हिन जी अखि मां पाणी हले पियो, पाणी वहे पियो, पाणी वहे पियो, हथा की हिन जी अखि जेकी आहे उते ई जेको सुसी वई। त छा था सम्झो तव्हां मुस्लमान, जेकॾहिं तव्हांजे जेब में 10 रुपया न हुजनि त केतिरी जेको नाशाकरी कंदा आहियो? 1000 रुपयो खीसे में न हुजे त केतिरी नाशाकरी अलाह जी कंदा आहियो? हिकु टाइम घर में जेकॾहिं मानी न मिले त केतिरी अलाह जी नाशाकरी कंदा आहियो? कॾहिं इन ॻाल्हि ते सोच वीचार कई आहे त ख़ुदा जेकी मूंखे हिकु अखि ॾिनी आहे, ख़ुदा मूंखे जेकी हिकु अखि ॾिनी आहे, इन जी छा जेको क़ीमत आहे, छा इन जो वैल्यू आहे? त हाणे इहा अखि जी जंहिंजी पिंबड़ी कटिजी पई त उनखां पुछा कयो त हाणे इनखे जेकॾहिं कोई चवे न त इहा मां तुंहिंजी ठीकु करे सघां थो, पर मां तोखां 10 करोड़ वठंदुमि, अगरि इन बंदे खे 10 करोड़ जी वुसत हूंदी, मां कसम खणो त 10 करोड़ भरींदो। त अखि जी हिकिड़ी पिंबड़ी जेको आहे न तव्हांजी 10 करोड़ खां वधीक क़ीमती आहे। हिन टाइम सही साल में ठाहियो, कोई बि बंदो उनखे मां चवां त 1 करोड़ रुपयो तोखे ॾियां थो, तूं पंहिंजी हिकिड़ी अखि जो तारो कढी ॾे, तव्हां मां कोई बि हा न कंदो। साईं कोई हा कंदो हिन मजलिस में जेको वेठो आहे, कोई बंदो 1 करोड़ जी तव्हांखे ऑफर करे त हिकिड़ी अखि जेको आहे कढी करे मूंखे ॾे, 1 करोड़ रुपयो ॾियां, असां न ॾींदासीं। त सिहत असांजी ठीकु आहे, इन ते अलाह ताला जो शुक्र कंदा कयो। इन सिहत जे मुतलिक़ अलाह ताला जी सिहत तमामु वॾी नेमत आहे। हिकु ॿिए बंदे जो वाक़ियो हुयो त उहो मानी खाए पियो, मानी जींजो खाए पियो न, मानी खाए पियो। हाणे मानी खाइण खां बाद में जेकॾहिं मां घुमां फिरां, लेटां, सुम्हां, त कंहिं क़िस्म जो कोई बि मुंहिंजी मानी जेको आहे वात खां ॿाहिरि न ईंदी, या ईंदी आहे साईं? मानी खाइण खां बाद में जेकॾहिं अगरि मां सुम्ही पवां त मानी वात खां ॿाहिरि न ईंदी आहे? या अलाह ताला अहिड़ो सिस्टम लॻाए छॾियो आहे, मानी खाइण खां बाद में हे बंदो सिधो हीअं बीठो आहे न, अगरि हिन बंदे खे हीअं ऊंधो बीहारियो वञे न त बि इहा मानी जेको आहे वात खां ॿाहिरि न ईंदी, सिधो आहे, पर हिनखे जेकॾहिं हीअं ऊंधो बीहारियो वञे न, ख़ुदा अहिड़ो सिस्टम रखियो आहे त मानी खाओ त हिन खां बाद में मानी तव्हांजी ॿाहिरि न ईंदी, उहा अंदरि फिक्स थी वई, मुख़्तलिफ़ जेको आहे जॻहियुनि ते हली वई। कॾहिं कॾहिं अलाह माफ़ु करे बीमारी खां हर टाइम ख़ुदा खां पनाह घुरंदा कयो त बीमारी इंतिहाई वॾी ख़तरनाक हूंदियूं शयूं। बीमारी सां कोई बि बंदो मुंहुं नथो ॾेई सघे। हिकु बंदे खे अहिड़ी बीमारी लॻी, मानी खाइण खां बाद में थोरो जेकॾहिं हेॾे पासीरे ते थिए, सॼी उहा मानी पेट वारी ॿाहिरि। अञा सुम्हणु परे जी ॻाल्हि आहे, कोई बंदो चए न साईं सुम्हण जे करे ओगारी अची वियसि, हिन खां बाद में सॼो खाधो ॿाहिरि थो निकिरे। मानी खाइण खां बाद में थोरो रुॻो पासो लॻाए, उहो सॼो जेको आहे खाधो ॿाहिरि। त केतिरो इहो बंदो मुशक़त में हूंदो? त हर टाइम अलाह ताला जी तरफ़ बंदो रुजू थिए, हर हिकु हालत में शुक्र करण जी कोशिशि कयो। जॾहिं शुक्र कंदो अलाह ताला नेमत खे वधाईंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां नाशाकरी कंदा आहियो न, जॾहिं नाशाकरी कंदा आहियो त पोइ अलाह ताला उन नेमत खे वापसि मोटाईंदो आहे। हे असांजा हॾा इंतिहाई मज़बूत आहिनि, बिलफ़र्ज़ जेकॾहिं धकु लॻी वञे थोरो घणो त हे हॾो टुटबो न आहे, हे मज़बूत अलाह ताला जोड़ अहिड़ो मज़बूत रखे छॾियो आहे। अलाह माफ़ करे कोई एक्सीडेंट थी वञे, उन में कंहिं बंदे जी ॿांह मां भॼी पए त ॿी ॻाल्हि आहे, उहो बि ज़ोर सां जॾहिं धकु लॻे, न त हे असांजा हॾा जेको आहे न वॾो मज़बूत जेको आहे वैल्यू रखनि था। हिकिड़ी अहिड़ी बि दुनिया जे अंदरि बीमारी आहे, जेकॾहिं उहा हॾनि खे उहा बीमारी लॻे, काफ़ी माण्हुनि खे लॻी आहे हॾनि में उहा जेकॾहिं बीमारी लॻे, अलाह माफ़ करे कोई उनखे हथु ॾींदो न, हथु नॉर्मली जेकॾहिं उहो ज़ोर ॾींदो, हॾो भॼी पवंदो। ॿांह खे मरोटे बिल्कुलु न, थोरो हिनखे ॿांह खे रुॻो हीअं ज़ोर ॾींदो न त हॾो उते वियो। हे काफ़ी माण्हुनि सां इहे बीमारी में इहे वाक़िआ थिया आहिनि। इनखे चइबो आहे हॾ वारो मर्ज़। हॾा तव्हांजा इंतिहाई कमज़ोर उन बीमारी में थी वेंदा। त तमामु ॻाल्हि जो ख़ुलासो इहो आहे, अलाह ताला सिहत ॾिनी आहे, अलाह ताला जवानी ॾिनी आहे। इन जवानी में सिहत में इबादत करे वठो, सुभाणे मुमकिन आहे बीमारी अची वेंदी न, पोइ मुमकिन आहे पोइ उन टाइम तव्हां रोअंदो बि सही, ऐं अलाह ॼाॾो गिड़गिड़ाईंदो, या अलाह हाणे सिहत ॾे, मां वञी करे नमाज़ पढ़ां, पोइ शायदि उहो मथां टाइम न मिले, शायदि उहो अलाह ताला पोइ बाद में अलाह ताला उहो टाइम न ॾे। हिन टाइम अलाह ताला इहो टाइम ॾिनो आहे। त पौड़प अचण खां पहिरियां जवानी जो क़दुरु करे वठो। सुभाणे तव्हां पौड़प में अहिड़ी इबादत नथा करे सघो, पौड़प में अहिड़ो उमिरो नथा करे सघो, अहिड़ो हज नथा करे सघो जेको तव्हां जवानी में करे सघंदो।
त पौड़प खां पहिरियां जवानी जो क़दुरु कंदा कयो। हाँ, बीमारी खां पहिरियां पहिरियां सिहत जो क़दुरु कंदा कयो। इन सिहत में अलाह जो शुकुरु कंदा कयो त या अलाह तूं सिहत ॾिनी आहे, मां इन ते हर टाइम तुंहिंजो शुकुरु करण जे लाइ मां तयारु आहियां। ऐं फ़क़ीर थियण खां पहिरियां पहिरियां माल अलाह ताला ॾिनो आहे, उनजो बि क़दुरु कंदा कयो। पैसे खे लुट मार हीअं उॾाईंदा न कयो। पैसे खे बिल्कुलु बंदो फज़ूल जेको आहे, फज़ूल ख़र्चु करण खां बाद में बंदो सुञो इंतिहाई घणो थी वेंदो आहे। त पैसो माल जेको आहे न, माल हे ख़ुदा ताला अलाह ताला जी नेमत आहे। जेकॾहिं उहो माल सही थो इस्तेमालु थिए, अलाह ताला जी रज़ा में इस्तेमालु थिए थो न, त इहे नेमत आहे। माल जूं ॿ कंडीशनूं, हिकिड़ो अहिड़ो माल हूंदो आहे जंहिं माल जे ज़रिए सां बंदो गुनाह कंदो आहे घणा, त अहिड़े माल खां तौबा करण जी कोशिशि कयो। अलाह ताला अहिड़े माल खां तमामु मुस्लमान खे बचाए। त पहिरियों बंदो बिल्कुलु सुञो हुयो। काफ़ी अहिड़ा माण्हू असां बि ॾिठा इंतिहाई वॾा सुञा हुया, पर उन टाइम शरीफ़ बि हुया। पर पैसो जो अचानक अची वियो त पोइ ॾिठोसीं शराब पीअण बि उन शुरू कयो, दादागिरी करण बि उन शुरू कई। त इहो माल उहो आहे जेको हिनखे जनम जे तरफ़ वठी वञे। त अहिड़े माल खां अलाह ताला तमामु मुस्लमान खे महफ़ूज़ रखे। ऐं ॿियो जेको माल हूंदो आहे, बंदो पहिरियों शरीफ़ हूंदो आहे, अलाह ताला अचानक माल ॾिनो त हाणे इन माल मां ज़कात बि कढे थो, इन माल मां हज बि करे थो, ऐं ग़रीबनि जे मथां इहो माल इस्तेमालु बि कंदो अचे थो। त अहिड़े माल ते बंदो अलाह ताला जो शुकुर बि करे, ऐं अहिड़ी तरह सुञाब खां पहिरियां पहिरियां इन माल जो जेको आहे क़दुरु करे। जॾहिं बि को बंदो नेमत जो क़दुरु न कंदो, अलाह ताला उहा नेमत उन खां खसे वठंदो आहे। नेमत में सभु शयूं अची थियूं वञनि। नेमत में घरवारी बि अची थी वञे, नेमत में तव्हांजो औलाद बि अची थी वञे, तव्हांजी सिहत बि अची थी वञे, तव्हांजो पैसो बि, बहरहाल घणियूं शयूं आहिनि जंहिंखे असां डिटेल सां जेको आहे हिन टाइम बयानु नथा करे सघूं। इस्लाम हिकु अमुन वारो मज़हबु आहे, इस्लाम हिकु फलाहियत वारो मज़हबु आहे, ऐं इस्लाम जेको आहे एतदाल वारो मज़हबु आहे। इन मज़हब ॾिसो, ख़राबी मुजीब रहमान में थी सघे थी, ख़राबी इस्लाम में जेको आहे कॾहिं बि न थींदी। ग़लति जेको आहे मुजीब रहमान थी सघे थो कंहिं जॻह ते, इस्लाम जेको कंहिं क़िस्म जो कोई बि ग़लति न थी सघंदो। त दुनिया जा काफ़ी जेके माण्हू आहिनि उहे इन ॻाल्हि ते काफ़ी एतिराज़ु कंदा आहिनि त यार हे ॾिसो, हे मुस्लमान जी कंडीशन आहे, हे मुस्लमान हे ईअं थो करे। त असां चवंदा आहियूं इन मुस्लमान खे ॾिसण जी कोशिशि न कयो। जेकॾहिं इस्लाम खे ॾिसण जी तव्हां कोशिशि कयो था न, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत खे ॾिसो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे ॾिसो, सहाबा जी ज़िंदगी खे ॾिसो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके शागिर्द स्टूडेंट आहिनि न, उन्हनि खे ॾिसो, उन्हनि इस्लाम ऐं उन कहिड़ो एतदाल करे ॾेखारियो आहे। बाक़ी हिन टाइम काफ़ी जेके माण्हू आहिनि जेके असांखे काफ़ी मुस्लमान जी तरफ़ ॾिसंदा आहिनि, यार ॾिसो मुस्लमान केतिरो धोखेबाज़ आहे, ऐं मौलवी ॾिसो फलाणो जेको एतिरा परवा पैसा जेको खाई वेठो आहे। त मां चवां थो असांजे लाइ हुजत जेकी आहे न, उहो मौलवी हिन ज़माने जो न आहे। सही ॻाल्हि सम्झ में अचे थी? काफ़ी माण्हुनि जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे न, त नमाज़ असां न पढ़ंदासीं। यार छाजे करे तूं नमाज़ न पढ़ंदे? यार हे ॾिसो, हे मौलवी नमाज़ बि पढ़े थो ऐं ग़लति कमु बि करे थो, त पोइ मां नमाज़ छो पढ़ां? त मां चवंदुमि इहो मौलवी ग़लति थी सघे थो, इस्लाम ग़लति न थी सघंदो। त तूं नमाज़ पढ़ंदे अलाह ताला तोखे क़यामत जे ॾींहुं अजर ॾींदो। त कंहिं बि बंदे खे ॾिसी करे, उनजी ख़राबी खे ॾिसी करे, उनजे फॉल्ट खे ॾिसी करे तव्हां पंहिंजी नेकी खे छॾण जी कोशिशि न कंदा कयो। सखी आहियो न, सखी अलाह ताला मालिक सखी आहे न, सखावत तव्हां कयो था, कंहिं जॻह ते का सखावत तव्हां कई, पर तव्हां उते ॾिठो उते तव्हांखे माण्हू भलो न मिलियो। त हाणे ईअं बिल्कुलु थियणु न खपे त तव्हां सखावत ई बंदि करे छॾियो। ठीकु आहे, उहो माण्हू सही न हुयो, मुंहिंजी रक़म खे ठीकु इस्तेमालु न कयो, मां इहा सखावत ॿिए हंधि करण जी कोशिशि कयां थो। त इंसान खे अलाह ताला अक़ुलु ॾिनो आहे, अलाह ताला शऊर ॾिनो आहे। हिन दिमाग़ खे, हिन अक़ुल खे असां एतदाल सां हलाइण जी कोशिशि कयूं, एतदाल सां हलण जी कोशिशि कयूं। ज़माने आख़िरी मां हिकिड़ी बसि ॻाल्हि करे, इन खां बाद में सुवाल जेको आहे पढ़णु शुरू कंदुमि। ज़माने में काफ़ी माण्हुनि जा जेको मामला थियनि था, काफ़ी मामला आहिनि, मामलात जे अंदरि ज़िम्मेवार कॾहिं बि कंहिंजा न थींदा कयो। इहा ॻाल्हि हिन टाइम शायदि कंहिंखे सम्झ में न अचे, ज़िम्मेवार न थींदा कयो। इन में अदावत बि थिए थी, दुश्मनी बि थिए थी। मां चवां थो भाउ जा बि ज़िम्मेवार किथे न पवंदा कयो। बाद में जेकी मुसीबत तव्हांखे ॾिसणी पवंदी न, त उहा भाउ खे ॾिसणी न पवंदी। धोखो बि हिन टाइम आम थी वियो आहे, भाउ सां यार धोखो थो करे, भाउ सां। त ॿारहें माण्हू खे बिल्कुलु छॾे ॾींदा कयो। कोई जेकॾहिं दोस्त तव्हांखे चए थो न तूं मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहीं, इख़लाक़ वारो दोस्त आहीं, फ़लाणी जॻह ते तूं मुंहिंजो
ज़ामिन थी त दोस्त खे चयो त इहा खोपड़ी ख़राबु जेको आहे न मुंहिंजी 2-3 साल पहिरियां हुई, इहा खोपड़ी मुंहिंजी ख़राबु 2-3 साल पहिरियां हुई, हाणे अलहमदुलिल्लाह इहा खोपड़ी मुंहिंजी जेको जॻह ते आहे। त बिल्कुलु साईं ज़िम्मेवार न पियो, हे ज़मानो न आहे। ॾिसो मां बार बार इहा ॻाल्हि आणींदो आहियां न त जे माण्हू खे अलाह जो ख़ौफ़ नथो थिए, अलाह जो, उनजी कंडीशन चेक कंदा कयो, कंडीशन त इहो माण्हू नमाज़ पढ़े थो नथो पढ़े। जेकॾहिं 5 वक़्तु नमाज़ रूटीन सां सही थो पढ़े न त पोइ बि तकड़ में जेको भरोसो न कंदा कयो। सभ खां पहिरियों उनजी ज़िंदगी चेक कंदा कयो। हिकिड़ो बंदो अलाह सां सचो न आहे, अलाह जो फ़र्ज़ु जेको अदा कंहिं क़िस्म जो कोई बि नथो करे, नमाज़ ई नथो पढ़े, इन जो जेकॾहिं मां सुभाणे ज़िम्मेदार थींदुमि त हे त ज़ालिम मूंखे पिटाईंदो पोइ। ते असांजे मुस्लमान जे अंदरि इंतिहाई वॾो हाणे इन टाइम धोखे जो क़िस्म आहे, कंहिंखे ज़ामिन विझी करे इन खां बाद में मार्केट का शॉट, कंहिंजे मथां एहसान कंदा कयो, बसि एहसान रम अची वञे न, कंहिंखे पैसा कुझु ॾेई छॾींदा कयो बसि, बाक़ी पैसा ओधर ते कंहिंजो ज़िम्मेवार, हे इंतिहाई हे दुश्मनी थींदी, हिकिड़ी दुश्मनी जंहिंखे बाद में तव्हां बि मुंहुं न ॾेई सघंदो, अॻिलो बंदो बि मुंहुं न ॾेई सघंदो। यार उहो साहबा जो ज़मानो हुयो, पाकीज़ा ज़मानो हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में जेको 200, 300, 400, 500 साल जेको ज़मानो हो न, यकीन कयो ख़ैर वारो ज़मानो, हे असांजो शर वारो ज़मानो आहे, इंतिहाई शर वारो ज़मानो आहे। माण्हू खे पंहिंजे भाउ जो बि ख़्यालु न आहे थींदो त तव्हां वरी दोस्तनि ते यकीन करे जेको उन जा ज़ामिन पवंदा आहियो, उन जा मामला एॾा सारा कंट्रोल में कंदा आहियो त दुनिया में असां बि उथिया वेठा आहियूं, असां इहे मामला ॾिठा आहिनि। त इन मामलनि खे बचंदा कयो, पंहिंजे वॾनि सां मशवरो सलाह जेको आहे लाज़िमी कंदा कयो। नंढा आहियो न, हे नंढी असांजी जेको नौजवान नस्ल आहे, इहा फौरी तौर हर जॻह ते हा कंदी आहे। कॾहिं बि कोई मामिलो अचे, कॾहिं बि को सिस्टम हुजे, को दोस्त काथे हिकिड़े वॾे मामले में तव्हांखे विझण जी कोशिशि करे थो, सभ खां पहिरियां हुनखे चवंदा कयो त अबे सां सलाह करे पोइ तोखे बाद में मां ॿुधाईंदुमि। अबे सां मशवरो करे बाद में, अबो न आहे न, वॾे भाउ सां मशवरो करे बाद में मां तोखे ॿुधाईंदुमि। त दोस्ती मामले में इंतिहाई एहतियात सां हलण जी कोशिशि कयो। अलाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं ॻाल्हि सम्झ में अचे थी मुंहिंजी? को अरबी त नथो ॻाल्हायां न साईं मां? काफ़ी हज़रात पंहिंजे बयाननि में चवंदा आहिनि त हज़रत अयूब अलैहिस्सलाम जे बदन ते बीमारी जे सबबु कीड़ा चढ़िया हुआ। छा इहा हक़ीक़त आहे? साईं इहा हक़ीक़त न आहे, हे बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे त अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते बीमारी जे सबबु कीड़ा चढ़िया हुया। इहा कीड़नि वारो जेको ज़िक्र आहे इहो कंहिं बि मुसनद किताब खां जेको हवालो न आहे। हा, इसराइली रिवायत थी सघे थी, इसराइली रिवायत कंहिं किताब जे अंदरि आई त आई, बाक़ी इहा सही सनद सां जेको ॻाल्हि साबित न आई। क़ुरान हकीम में हिकिड़ी शइ डिटेल सां वाज़िह आई त इब्राहिम अलैहिस्सलाम जे जिस्म, अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते मर्ज़ जेको आहे चढ़ियो, इंतिहाई ज़्यादा बीमार थिया। बाक़ी उन में इहा तफ़सीर अंदरि न आई त अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते कीड़ा चढ़िया हुया, छो त हे हिकिड़ी तोहीन आहे। पैगम्बर ऐं नबी जे शान में इहा हिकिड़ी तोहीन आहे त नबी जो जेको जिस्म आहे उहो इंतिहाई वॾो पाकीज़ आहे, उन जिस्म ते यार कीड़ा कीअं चढ़ंदा? त इहा काफ़ी जेको आहे सिंध जे अंदरि काफ़ी मौलवियुनि इन ॻाल्हि खे बिलफ़र्ज़ जेकॾहिं बयानु कयो आहे त मां सम्झंदो नादानी में बयानु कयो आहे। बाक़ी तमामु उलमा जा इन ॻाल्हि जे बारे में फ़तवा आहिनि त अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते कंहिं क़िस्म जा कोई बि कीड़ा चढ़िया न हुया। ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि मुआशरे जे अंदरि मशहूरु आहे त ग़लति आहे, इन खां रुजू करण जी कोशिशि कनि। त ॾिसो अयूब अलैहिस्सलाम जो ज़िक्र जेको बयानु कंदो उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदो न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अहिड़ी का बि रिवायत सही सनद सां साबित नथी थिए, सहाबा खां बि नथी थिए, जंहिंमें इहे साफ़ तौर ते जुमिला हुजनि त अयूब अलैहिस्सलाम जे जिस्म ते बीमारी जे करे कीड़ा चढ़िया हुया, अल्लाह माफ़ु करे। त इहा ॻाल्हि बिल्कुलु फुज़ूल आहे। बाक़ी जिस्म ते मर्ज़ु आयो हुयो ऐं उहो मर्ज़ु काफ़ी ज़माने ताईं हलियो, जंहिंमें अयूब अलैहिस्सलाम जो तमामु वॾो माल हुयो, उहो माल बि ख़तमु थी वियो हुयो, औलाद हुई, औलाद बि आहिस्ते आहिस्ते इंतकाल कंदी वई, काफ़ी घरवारियूं हुयूं उहे बि इंतकाल कंदियूं वियूं, सिर्फ़ु हिकिड़ी घरवारी रहिजी वई। इन खां बाद में पोइ अयूब अलैहिस्सलाम दुआ घुरी, दुआ कहिड़ी घुरी त या अल्लाह मूंखे हाणे शिफ़ा ॾे। त पोइ अल्लाह ताला अयूब अलैहिस्सलाम खे शिफ़ा ॾिनी ऐं वरी अयूब अलैहिस्सलाम खे उहा जवानी अची वई,
उहा सिहत अची वई, उहो माल अची वियो ऐं साॻियो ई जेको आहे उहो औलाद अची वई। हे बसि अलाह ताला जी तरफ़ां हिकिड़ो मामिलो आहे। अलाह ताला अहिड़ो अलाह ताला इम्तिहान नबी खां वठी सघे थो। हिकिड़ो बंदो हुयो हेॾे पठान सरहद साइड, उन हिस्ट्री पढ़ी यार फिलाणा जेको आहे त नबी हुया, उन्हनि खे अलाह ताला एतिरो सारो आज़मायो। हिकिड़ी फजर नमाज़ में दुआ घुरी, फजर नमाज़ में दुआ घुरी, चई यार तूं एतिरे सारे पैगम्बरनि खे आज़मायो, उन पैगम्बरनि खे जेको तूं आज़मायो उन मां 100% मां हिकिड़ो फ़ीसद जेको आहे न मूंखे बि थोरो आज़माए। हाणे जे किथे पैगम्बर जी आज़माइश ऐं किथे तव्हां आम हिकु बंदे जी आज़माइश, तव्हां काॾां जेको आहे मोड़ ॾेई सघंदव। इन खां बाद में साईं सुबुह सां फजर ते दुआ जो घुरियईं, दुआ साईं अल्लाह जी बारगाह में लॻे थो क़बूल थी हुई, जो ये असरु पियो। साईं बुज़ुर्ग जो सुबुह खां वठी करे पेशाब बंदि थियो, सुबुह खां वठी करे पेशाब बंदि, ज़ोर न मां साईं पेशाब बंदि। अची करे साईं रोअण लॻो ॾाढो। माण्हुनि चयो न तोखे थियो छा आहे? यार मैंने फ़जर को दुआ की थी, या अल्लाह जैसे तूने तमाम पैगम्बरों को आजमाइश में डाला था 1% मुझे भी डाल। तुझे मां इहा ई दुआ कई हुई, लॻे थो उहा दुआ क़बूल थी वई आहे। त ये तौबा इस्तग़फ़ार कर ज़ालिम भेणा, किथे पैगम्बर ऐं किथे हिकु तूं आम बंदो। साईं असर ताईं हिन जो पेशाब न खुलियो। पहुची करे चई या अल्लाह मां त तौबा कई, मुंहिंजे पीउ मुंहिंजे ॾाॾे बि जेको तौबा कई अहिड़ी दुआ घुरण खां। हक़ीक़त आहे हे जेकी अल्लाह ताला आज़माइश जेकी रखी आहे न पैगम्बर जे मथां, दुनिया जो कोई बि इंसानु उनखे कंट्रोल न करे सघंदो। हे अल्लाह ताला पैगम्बरनि खे एतिरो सारो जिगर ॾिनो आहे, एतिरो अल्लाह ताला हौसलो पैगम्बरनि खे ॾिनो आहे जो पैगम्बर कंट्रोल करे पिया वञनि। बाक़ी हिकु साहबी खां या अहिड़ी तरह हेठि उम्मती खां या कंहिं ताबईन खां इहो मामिलो ई चढ़ियल आहे त कॾहिं कॾहिं मथां साईं तव्हां बि घुरो त या अल्लाह असांखे बि थोरो घणो आज़माइश ख़ुदा खां न घुरंदा कयो, बिल्कुलु अल्लाह ताला खां पनाह घुरंदा कयो। या अल्लाह आज़माइश खां, फितने खां, फ़साद खां या अहिड़ी तरह मुसीबत खां, या अल्लाह मां उनखे कंट्रोल बिल्कुलु बि न करे सघंदुमि। मूंखे जेको बसि पंहिंजी अमान में ऐं पनाह में रख, छो त असां में उहो हौसलो बिल्कुलु न आहे साईं। छा साईं हराम खाइण सां माण्हू जी 40 ॾींहं ताईं इबादत क़बूल न आहे थींदी? बिल्कुलु साईं, इहो हदीस में आहे। हराम खाइण सां 40 ॾींहं ताईं उनजी इबादत क़बूल न आहे थींदी। उनजो तफ़सीर के तौरु सम्झो। हिकिड़े बंदे हराम खाधो, उनखे वाज़े तौर ते ख़बर हुई त हे हराम आहे, हराम उहो खाधईं, हाणे नमाज़ बि पढ़े थो त जेको फ़र्ज़ु आहे न उहो फ़र्ज़ु हिन खां बिल्कुलु लही वेंदो। क़यामत ॾींहुं हिन खां इहा पुछा न कई वेंदी। ॻाल्हि खे तौरु सम्झिजो, क़यामत ॾींहुं हिन खां इहा पुछा न कई वेंदी त तूं जुमे जी नमाज़ फ़र्ज़ु अदा कई हुई या न कई हुई। छाजे करे हिन जुमे जी नमाज़ त पढ़ी न, ऐं फजर सुबुह सां बि पढ़ी न, त जेकी इबादत 40 ॾींहं ताईं कंदो न त क़यामत ॾींहुं इन जो सुवालु न थींदो, इन जो सुवालु न थींदो त तूं नमाज़ छाजे करे न पढ़ी। फ़रिश्ता चवंदा नमाज़ त तूं पढ़ी हुई, उहो तुंहिंजो फ़र्ज़ु लही वियो। हा क़बूल इन एतबार सां न थींदी जेको अल्लाह ताला इनाम नमाज़ जे मथां रखियो आहे, रोज़नि जे मथां ख़ुदा जेको इनाम रखियो आहे, उहो इनाम जेको आहे, उहो अजुर जेको आहे तव्हांखे 1% बि न मिलंदो। इन क़बूल न थियण मां इहो ई मक़सदु आहे त जेको बंदो हराम जी शइ खाए थो, ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि हक़ीक़त ते बीठी हुजे त पोइ नमाज़ केरु पढ़ंदो। बाक़ी एतिरो असरु थींदो आहे जेको बंदो हराम जो हिकिड़ो लुक़्मो खाए थो त उनजी इबादत जेको करे थो उनजो फ़र्ज़ु उन खां लही वेंदो। बाक़ी जेको उनजे मथां अल्लाह ताला इनाम रखियो आहे, अजुर रखियो आहे, सर उहो अजुर बिल्कुलु बि न मिलंदो। हे हराम जो जेको असरु आहे, त हराम खां बचण जी कोशिशि कयो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला काफ़ी मक़ाम ते फ़रमायो त ईमान वारो हलाल खाओ ऐं पाक खाओ, हलाल खाओ ऐं पाक खाओ। ॾिसो हे अल्लाह ताला ॿई शर्त गॾु लॻाया। हलाल खाओ त दुनिया में इंसानु इहा तावील करे सघे पियो त चोरी जो चांवरनि जो कटो खणी करे घर में खाए न, उहो चए साईं चांवर त हलाल आहिनि न, साईं चांवर हलाल त आहिनि न। साईं ॻाल्हि मां पुछा कंदो आहे सवली सिंधी में, चांवर जेकॾहिं असां वठी करे वञूं त हलाल त आहिनि न, ऐं गोश्त मुर्गी वारो हलाल आहे न, बिल्कुलु हलाल आहे। हा बाक़ी जेकॾहिं कुते जो गोश्त हुजे उहो हराम आहे। त अल्लाह ताला ॾिसो कीअं अल्लाह ताला ज़हन साज़ी साईं कई आहे। अल्लाह ताला फरमायो ए ईमान वारो खाओ हलाल, खाओ हलाल। त जेकॾहिं हिते सिर्फ़ु इहो जुमिलो हुजे त हर को माण्हू तावील करे वञे हा साईं गोश्त हलाल आहे, चांवर हलाल आहिनि,
गोश्त हलाल आहे, चांवर हलाल आहिनि, बटालू हलाल आहिनि, असां हलाल त खाऊं था। पोइ अलाह ताला मुतसिल हिकिड़ो ॿियो जुमिलो फरमाए, अलाह ताला फरमाए उहो हलाल बि हुजे पर अलाह ताला फरमाए उहो पाक बि हुजे। यादि रहणु खपे चोरी जो माल आहे न त इहा शइ हलाल त आहे पर पाक जेको अलाह जे नज़दीक न आहे। गोश्त जेको आयो आहे इहो हलाल त आहे उसूली एतबार सां, पर इहो जेको आहे पाक कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे, चोरी सां आयो आहे, जुआ जे पैसे सां आयो आहे। त इहे अलाह ताला नेक माण्हुनि जी अलाह ताला सिफ़त बयानु कई त नेक माण्हुनि जो इहो तरीक़ो हूंदो आहे, उहो सिर्फ़ु जेको आहे हलाल खे फोकस कंदा आहिनि। 1,24,000 पैगम्बर हिन सरज़मीन ते आया, हे पैगम्बरनि जी निशानी आहे, हे निशानी आहे पैगम्बरनि जी। त पैगम्बर जे मुंहुं मुबारक में, पेट मुबारक में हिकिड़ो बि जुमिलो जेको आहे हराम जो ज़िंदगी में बि न वियो आहे, हिकिड़ो जुमिलो बि। त असरु ॾिसो जॾहिं पेट में हराम जो हिकिड़ो लुकमो न वियो आहे न त पैगम्बर सिर्फ़ु हीअं हथु खणंदो आहे, हथु खणण सां ई अलाह ताला फौरी तौरु दुआ क़बूल कंदो आहे। हे सभु मस्तूई माला वारा परेशान आहिनि, ख़ुदि मां बि परेशान आहियां। असां केतिरो परेशान हूंदा आहियूं, 20 ॾींहं खां वठी करे दुआ घुरूं था, दुआ क़बूल नथी थिए। 6 महीननि खां दुआ घुरूं था, दुआ क़बूल नथी थिए। साल खां वठी करे ख़ुदा खां हिकिड़ी शइ घुरंदो आहियो आहे, उहा बि क़बूल नथी थिए। त मसइलो छा आहे? मसइलो आहे पंहिंजे खाधे जे अंदरि तरक़ी कयो। किथे तव्हां हराम त नथा खाओ, किथे तव्हांखे दोस्त चांहि थो पीआरे, उहा चांहि हराम जी त न आहे। हर शइ जो हर हिकु नंढी शइ जो असरु थींदो आहे साईं, हर हिकु नंढी शइ खां नंढी ऐं वॾी खां वॾी उनजो असरु थींदो आहे। हलाल जो पंहिंजो असरु आहे, हराम जो पंहिंजो असरु आहे। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे हराम शयुनि खां महफ़ूज़ रखे। साईं अगरि असां सफ़र में हुजूं ऐं रस्ते में कंहिं मस्जिद में दाख़िल थियासीं पर उते जमायत थियण में कुझु टाइम आई, छा असां पंहिंजी नमाज़ पढ़ी सघूं था या न? कोई बंदो ट्रेवल करे सफ़र में कराची थो वञे, मिसाल थो ॾियां कराची जो, काॾे बि वञे थो, पर जंहिं तरफ़ वञे थो उहो सफ़रु आहे। सफ़रु केतिरे एतबार सां थींदो? 78 किलोमीटर खां अॻिते हली वञो, 78 किलोमीटर खां अॻिते तव्हां क्रॉस था करे वञो या 78 किलोमीटर ताईं तव्हांखे वञिणो आहे या मथे ई वञिणो आहे, त इहो हाणे थींदो सफ़र में शुमारु। रस्ते में किथे बीठो, मस्जिद में नमाज़ में ॾिठो वञा 20 मिंट जमायत में थियनि था, 20 मिंट खां बाद में जमायत आहे, ऐं ॾिसंदो यार मूंखे अॻिते वञिणो बि आहे ऐं 20 मिंट मां हिते बीह त नथो सघां, त हे मुस्लमान जे लाइ अलाह ताला गुंजाइश रखी आहे त जंहिं मस्जिद में दाख़िल थिया हो रस्ते ते सफ़र करे वञो था, उते जमायत नाहे थी, उते पंहिंजी नमाज़ पढ़ी करे जमायत खां पहिरियां ई पंहिंजी नमाज़ पढ़ी करे पंहिंजे सफ़र खे जेको आहे जारी करे सघो था, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। पर जेकॾहिं ॾिसो त यार वक़्तु मां वटि ज़्यादा आहे, वसी वक़्तु आहे, ज़्यादा वक़्तु मां लेट सां पहुचां कई कोई मसइलो न आहे, पोइ जेकॾहिं इंतज़ारु कयो था जमायत सां नमाज़ पढ़ो था, अलाह ताला पोइ अजुर जेको आहे ज़्यादा ॾींदो। बाक़ी सफ़र में नमाज़ खे कसर जो हुकुम आहे, सफ़र में नमाज़ जो कसर जो हुकुम आहे। 4 रकातूं उन जॻह ते 2 रकातूं पढ़ियूं वेंदियूं, 4 रकातूं उन जे बारे में मां डिटेल पहिरियों काफ़ी बयानु करे चुको आहियां। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं आई लव मोहम्मद चवणु कीअं आहे? अच्छा, आई लव जेको आहे इहो इंग्लिश जो लफ़्ज़ु आहे, सवली सिंधी में इनजी माना बीहे थी मूंखे प्यार आहे, पोइ जंहिंजो नालो तव्हां अटैच कयो। कोई माण्हू चयो न हे साईं आई लव त जेको आहे ॿिए कंहिंजे लाइ इस्तेमालु थींदो आहे, बिल्कुलु साईं जाइज़ आहे। कोई मुस्लमान जेकॾहिं पोस्ट लिखे थो या अहिड़ी तरह ज़िबानी एतबार सां चवे थो, छो त मुस्लमान में अंग्रेज़ बि त आहिनि न, असां सवली सिंधी में चवंदा आहियूं त मूंखे मोहम्मद सां मोहबत आहे, त तव्हांजो अंग्रेज़ जेको आहे न असांजो मुस्लमान, उहो ईअं न चवंदो, सिंधी में न चवंदो मूंखे जेको मोहम्मद सां मोहबत आहे, बल्कि उहो इंग्लिश में वर्ड इस्तेमालु कंदो, उहो चवंदो आई लव मोहम्मद। त हे बिल्कुलु जेको आहे जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको टेंशन न आहे। ऐं ॿुधो काफ़ी टाइम खां वठी करे इंडिया जे अंदरि इहो मसइलो थोरो थियो आहे, इंडिया जे अंदरि इहो मसइलो थियो आहे, इन ॻाल्हि ते काफ़ी जेको आहे हिंदुनि रिएक्शन खयो आहे त इहो तव्हां पोस्ट लॻाइण जी कोशिशि न कयो, बैनर लॻाइण जी कोशिशि न कयो। असां ॾिसो पूरी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त असांजे दिलि मां, मुस्लमाननि जी दिलि मां दुनिया जो कोई बि इंसान रसूल जी मोहबत जेको आहे कढी नथो सघे। असांजी दिलि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम ऐं मोहबत
असांजे ख़ानदान, असांजी औलाद, असांजी घरवारियूं ऐं असांजी तमामु नसल खां ज़्यादा असांजे दिलि जे अंदरि जेकॾहिं कंहिं शख़्सियती ताज़ीम आहे, मोहबत आहे, उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाक़ी मां काफ़ी जेको साथियुनि खे ॿुधाईंदुमि जेके चवंदा आहिनि न साईं असांजे हितां वारा ॾिसो गैर मुस्लिम ॾिसो केॾा ग़रीब आहिनि, हितां वारा असांजा जेको हिंदू केतिरा ॾिसो ग़रीब आहिनि, कंहिं सां जेको अटकाईंदा न आहिनि, ऐं हितां वारा मुस्लमान हिंदुनि जे मथां जेको क़ाबिज़ आहिनि, ईअं बिल्कुलु न आहे, ईअं बिल्कुलु न आहे। हितां वारो हिंदू जेकॾहिं हिंदुस्तान में वञे न, ऐं तव्हां बि हिंदुस्तान में वञो, पोइ मां तव्हां खां पुछा कंदुमि त इहो हिंदू तव्हां सां घणे वीह सौदो करे। मुस्लमान खां ज़्यादा मुस्लमान हिंदुनि खां इन ॿिनि खे जेकॾहिं असां गॾु बीहारियूं, इन मां ज़्यादा में ज़्यादा मोतदिल जेको आहे न उहो मुस्लमान आहे, उहो ज़्यादा में ज़्यादा मोतदिल मुस्लमान आहे। असांजे पाकिस्तान में ॾिसो हिंदुनि जूं केतिरियूं जेको आहे केतिरा जेको मंदर आहिनि, असां उन्हनि ते कंहिं क़िस्म जो कोई बि रिएक्शन एतिरो न आहियूं खणंदा, न असां हिंदुनि खे खामखा जेको उनजी पिटाई कंदा आहियूं। बिलफ़र्ज़ कंहिं इलाइक़े में हुजे थोरो घणो त ॿी ॻाल्हि आहे, थोरो घणो 20-19 ते ॾिसो हे 4 आङुरियूं बि बराबरि न आहिनि, 20-19 हुजे कोई मसइलो न आहे। कंहिं जॻह ते यार कंहिं हिंदू ॻाल्हि कई हुजे यार मूंखे मुस्लमान जेको कुटियो आहे, त मां चवंदो इहा 20-19 ॻाल्हि आहे। बाक़ी हिंदुस्तान में मुस्लमाननि जे मथां ज़्यादा जेको जबर कनि था न, इहो हिंदू कंदा, एतिरो असां पाकिस्तान में मुस्लमान हिंदुनि जे मथां न आहियूं कंदा। इहा ॻाल्हि बिल्कुलु क्लियर आहे। हिते जेको आहे न हिते पाकिस्तान जे अंदरि हिंदुनि जे मथां असां इंतिहाई बहितर जेको आहे मामिलो रखियो आहे, जेको असांखे रखणु खपे। असांखे शरीयत दर्स ॾिनो आहे, इस्लाम दर्स ॾिनो आहे। तव्हांजे पड़ोस में इलाइक़े में हिंदू रहे थो त उनखे रिस्पेक्ट ॾियण जी कोशिशि कयो, उनजे जान ऐं माल जी इज़त आबरू जी मुस्लमान ज़िमेदारी खणंदो, पर हिंदू साईं कॾहिं बि इहा न कंदो। इहा ॻाल्हि मां चवां थो 100 साल खां बाद में मुजीब रहमान जी रिकॉर्ड थिए थी, इहा तव्हां महफ़ूज़ करे छॾियो। हिंदू कॾहिं बि इहा न कंदो। हिंदू खे कॾहिं बि अगरि पंहिंजे इलाइक़े जे अंदरि ताक़त मिली वई न, त मुस्लमान सां 2-4 वांगुरु मामिलो कंदो। हा, 2-4 वांगुरु जेको मामिलो कंदो। त हिन टाइम जेको इंडिया जे अंदरि हिंदू जेको रिएक्शन खणंदा इंतिहाई ग़लति आहे, इंतिहाई ग़लति आहे। ऐं मां सम्झां थो इहो उहे नुक़सानु ॾिसंदा, हाणे न ॾिसनि, बाद में बिलफ़र्ज़ ॾिसी सघनि था। बहरहाल कंहिंजे रिलीजन सां, कंहिंजे मज़हब सां, जंहिं बि तव्हां मुल्क जे अंदरि रहो था, उहो जेकॾहिं पंहिंजी मोहबत इज़हार करे थो, कोई बि दुनिया जो मज़हब उनखे रोके नथो सघे। हिन टाइम असांजे पाकिस्तान जे अंदरि हिंदू रहंदा आहिनि, ईसाई रहंदा आहिनि, कम्यूनिट्स रहनि था, सभई रहंदा आहिनि, गैर मुस्लिम काफ़ी रहंदा आहिनि। त उहे पंहिंजे मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते जेके उन्हनि जा ताज़ीम वारा ॾींहं आहिनि न, उन ताज़ीम वारे ॾींहंनि ते उहो पंहिंजो जशन करे सघनि था, कोई बि टेंशन न आहे। इहा हिकु इस्लामी मुल्की सतह ते इहा उन्हनि खे इजाज़त हूंदी आहे। तव्हां पंहिंजे मज़हब जी प्रचार करे सघो था, पर पंहिंजे दायरे में। बाक़ी हिते पाकिस्तान में नाफ़िज़ जेको क़ानून आहे न, उहो इस्लामी जमहूरियत आहे। हिते सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं हलंदियूं, हिते अल्लाह जो किताब हलंदो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत हलंदी। असांजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि इहो जेको रूल आहे, अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। अगर वज़ू या गुसल वारे पानी में मख या मच्छर या कंहिं क़िस्म जो कोई जीत किरी पवे त उन मां गुसल या वज़ू करणु कीअं आहे? बिल्कुलु सही आहे, कोई मसइलो न आहे। वज़ू वारे पाणी में मच्छर मख या जीत किरी पियो आहे, कोई टेंशन न आहे। उन मां वज़ू बि करे सघो था, गुसल बि करे सघो था, कोई टेंशन न आहे। वज़ू बि थी वेंदो, गुसल बि थी वेंदो। बाक़ी वॾा जेके जानवर आहिनि उहे किरी पिया आहिनि त पोइ उनखे चेक कयो वेंदो, त उनजो ॾिसूं त उहो फाटी पियो आहे या सुजी वियो आहे। कॾहिं कॾहिं ॾेॾर न, कॾहिं कॾहिं को कूओ जेको आहे टांकी में किरी पवंदो आहे, ॿिली जेकॾहिं किरी पवंदी आहे, या ॿियो को वॾो जानवर किरी पियो त पोइ उनजो वरी हुकुम अलॻि आहे। उनजो जॾहिं सुवालु आयो त पोइ उहो वरी उते क्लियर कंदासीं। हिते ॻाल्हि हलंदी चाचे जी, त चाचे जी ॻाल्हि में विच में भाटर जी ॻाल्हि आणणु ग़लति आहे। हिकिड़े बंदे खां पुछा कयो न, चए मौलाना तारिक जमील साहिबु जेको आहे त फ़िलाणी जेकी ॻाल्हि कई आहे, मुफ़्ती तारिक मसूद खां पुछा कयूं, मौलाना तारिक जमील यार चए फ़िलाणी ॻाल्हि कई आहे, इहा ॻाल्हि इन ॻाल्हि जो जवाबु तव्हां ॾियो। त हुन मुफ़्ती तारिक मसूद ख़ानदानी क़िस्म जवाबु ॾिनो। छा चई? चए चाचे जूं ॻाल्हियूं भाटरे खां पुछा करण जी कोशिशि न कंदा कयो। चाचे जी ॻाल्हि आहे न, उहा चाचे खां वञी करे पुछा कयो न। भाटरे कहिड़ो ॾोह कयो, चाचे जी ॻाल्हि अची करे भाटरे खां पुछा कयो त तुंहिंजे चाचे जेको आहे छो कमु कयो आहे? चयो चाचो वेठो वञी करे हुन खां पुछा करण जी कोशिशि कयो।
साईं के माण्हू ऐं ज़ाकिर चवंदा आहिनि त जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया हुआ ऐं उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अल्लाह जे हथ खे ॾिठो त उहो हथु माज़अल्ला हज़रत अली साईं जो हुयो ऐं मुंडी बि हज़रत अली साईं वारी हुई। छा इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे? बिल्कुलु साईं कूड़ी ॻाल्हि आहे। माज़अल्ला अल्लाह ताला हथ खां पाक आहे। हे जेके बि ॻाल्हि कनि था न, पोइ चाहे बिल फ़र्ज़ आम पब्लिक हुजे या ज़ाकिर हुजे, कूड़ो कूड़े जो पुटु आहे। कूड़ो कूड़े जो पुटु आहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला फ़रमायो लई सका मिसली शयुनि, अल्लाह जो कोई बि मिसिल न आहे। ॻाल्हि सम्झ अचे थी? अल्लाह जो कोई बि मिसिल न आहे। माज़अल्ला अल्लाह ताला हीअं हथु नाहे रखंदो। जेकॾहिं अल्लाह ताला हीअं हथु रखंदो आहे त हे ख़ुदा जी तोहीन आहे। हे बेवकूफ़ जाहिल क़िस्म जा इहे माण्हू आहिनि जेके हज़रत अली साईं जी फ़ज़ीलत खे माज़अल्ला अल्लाह ताईं पहुचाईंदा आहिनि। त साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया मेराज ते, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अल्लाह सां जॾहिं मुलाक़ात कई, पोइ अल्लाह ताला पंहिंजो हथु माज़अल्ला ईअं अॻिते कयो। जीअं जो हथु अॻिते कयो त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त हे त हथु हज़रत अली साईं जो आहे ऐं मुंडी बि उहा ई आहे। असांजो ख़ुदा जेको आहे उहो जिस्म खां पाक आहे, हथ खां पाक आहे, वेहण खां पाक आहे, मकान खां पाक आहे, ज़मान खां पाक आहे। अल्लाह ते तशबी माज़दा हज़रत अली साईं जी तशबी ॾियणु, हे त कुफरिया कलिमात आहिनि। हिते वरी नादान ऐं जाहिल पब्लिक वाह 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 वाह। उहो ज़ाकिर वेठो हूंदो न मजलिस से पढ़ंदो आहे, जब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहे मेराज पे देखा हज़रत अली साईं का हाथ, हेठि पब्लिक वाह 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 वाह। अड़े बेवकूफ़नि जी औलाद, इहो मुंहिंजो हक़ु आहे। मां चवां न खे बेवकूफ़नि जी औलाद, मुंहिंजो हक़ु आहे त इहो मुंहिंजे रिलीजन जे मथां जेको आहे बेन थो लॻे, मुंहिंजे मज़हब जे मथां डाको थो लॻे यार। जीअं अल्लाह क़ुर में साफ़ तौर ते फ़रमायो त मां अल्लाह जो कोई बि मिसिल न आहे, का बि मुंहिंजी तशबीह न आहे, का बि मुंहिंजी सूरत न आहे, कोई बि मुंहिंजो फ़ोटू न आहे, कोई बि मुंहिंजी मूर्ति न आहे। हे साफ़ तौर ते अल्लाह ताला क़ुर में अकीद में फ़रमायो। बाक़ी इहो अक़ीदो जेकॾहिं अगरि कंहिंजो आहे उनखे असां मुस्लमान तस्लीम बिल्कुलु बि न कंदासीं। ऐं मां दावा सां ॻाल्हि कयां थो, इहा ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मां कॾहिं पेश करे ॾेखारियो यार, हिमत कयो। क़ुर मां इहा ॻाल्हि साबित करे ॾेखारियो, नबी जी सही हदीस मां इहा साबित करे ॾेखारियो। सिर्फ़ु जेको आहे तारीख़ी किताब खणी करे ऐं जेके हथ जा लिखियल मौज़ू ॻाल्हि ऐं कूड़ी ॻाल्हि खे जेको आहे तव्हां पब्लिक जे अंदरि आम कंदा वठो था, त हे अक़ीदो कंहिं बि मुस्लमान जो न आहे। बिल फ़र्ज़ अहिड़ी ॻाल्हि जेकॾहिं रसूल जे ज़माने में कोई कढी आहे, रसूल जे ज़माने में कोई इहा ॻाल्हि कढी आहे न, त मां वल्ला कसम खणां थो हज़रत अली साईं उन्हनि जूं मुंडियूं जेको आहे लाही आहे, मुंडियूं उन्हनि खे हज़रत अली साईं मुंडियूं उन्हनि जूं लाही आहे। छाजे करे त हे वॾे मरी ख़ुदा जी तौहीन थिए थी। त अल्लाह ताला अहिड़नि जाहिल ज़ाकिरनि ऐं बेवकूफ़ माण्हुनि खां अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि जी हिफ़ाज़त आहे फ़रमाई। साईं हिकु मसइलो इंतिहाई ज़रूरी आहे। अॼुकल्ह जेके औरतूं कारियूं थियनि थियूं त उन्हनि जा मर्द सिर्फ़ु उन्हनि खे घरनि मां कढनि था पर तलाक नथा ॾियनि। उन औरत जो फौरी तौरु ॿिए हंधि ते निकाह कयो वञे थो, छा उहो निकाह साबित थींदो या न थींदो? साईं सभ खां पहिरियां अल्लाह ताला तमामु मुस्लमान जी औरतुनि खे पनाह में रखे, अल्लाह ताला उनजी इज़त जेको आहे बरक़रार रखे। अहिड़ो मामिलो जेको थिए थो इन ते ॻाल्हाइणु इंतिहाई ज़रूरी आहे असांजो। त बिल फ़र्ज़ किथे बि औरत कारी थी, बिल फ़र्ज़ किथे बि औरत कारी थी त यकीन तौर ते मर्द उनखे पंहिंजे पाण वटि न रखंदो, उनखे ॿाहिरि कढी छॾींदो। त हाणे इस्लामी क़ानून खे जेको आहे फॉलो कयो वेंदो, इस्लामी तरीक़े खे फॉलो कयो वेंदो, पंहिंजे जेको आहे न याने जहालत खे फॉलो न कयो वेंदो। अक्सर जेको नौजवान वेठा आहिनि ऐं अक्सर वॾी उमिरि वारा वेठा आहिनि, इहो मामिलो पंहिंजे इलाइक़नि जे अंदरि वञी करे ॿुधायूं असां त बिल फ़र्ज़ अल्लाह माफ़ करे कंहिं बि औरत खां किथे ख़ता थी, सवली सिंधी में उन औरत खे असां कारी औरत चवंदा आहियूं। मुड़ुसु उनखे घर खां कढी छॾींदो आहे, मुड़ुसु उनखे घर खां कढी छॾींदो आहे। अगरि जेकॾहिं मुड़ुसु उनखे तलाक न आहे ॾिनी त इहा इन जे निकाह में आहे, त सभ खां पहिरियां तरीक़ो इहो फॉलो करिणो आहे त मुड़ुसु इनखे जीअं जो घर खां कढे इनखे क्लियर तौर ते तलाक ॾिए। सिर्फ़ु कढणु जेको आहे मक़बूल न आहे,
हे सिर्फ़ु कढे थो न त हे ईअं त साफ़ तौर ते इहा त ॻाल्हि नथो करे मां हिनखे तलाक ॾिनी आहे, पर जेकॾहिं कढण सां गॾोगॾु ईअं चवे थो त मां हिनखे तलाक ॾेई करे 3 दफ़ा तलाक ॾेई करे हिनखे मां फारे करे छॾियो आहे, त हाणे इन औरत खे मालिक पंहिंजे घर में रहनि, मालिक पंहिंजे घर में रहनि, पोइ इहा औरत 3 महीना इद्दत में वेहंदी, 3 महीना इद्दत में वेही, 3 हेज़ या 3 महीना इद्दत में वेही करे पोइ इन जो ॿिए हंधि निकाह जेको आहे कराए वेंदो। असां वटि वॾे में वॾो ज़ुल्म थो हले। हे जेके बि मुस्लमान बिलफर्ज़ औरत खां ख़ता थी आहे, पर मां चवंदो जेको हिन जो फौरी तौरु निकाह कराए थो न, इहो क़यामत ॾींहुं अहिड़ा जूता खाईंदो, अहिड़ा पादर खाईंदो, अहिड़ा जेको आहे न अल्लाह जी बारगाह में जेको आहे मोचड़ा खाईंदो। ज़ालिम निकाह जे मथां निकाह था कराइनि, निकाह जे मथां। अफ़सोस आहे यार, एतिरो मां ख़ार में इन जे करे चवां थो त इहा औरत जॾहिं वेंदी न, इहा औरत हुन सां निकाह अॻिले बंदे सां न आहे, इहा उते वञी करे ज़िना कराईंदी। औरत कारी थी आहे, 3 ॾींहंनि में निकाह थी वियो हिन जो ॿिए हंधि। अड़े ज़ालिम भेण, ज़ालिम तुंहिंजी खोपड़ी एतिरी भला ख़राबु आहे छा? चवें थो मां मुस्लमान आहियां, चवें थो मां नबी जे मथां ईमान थो आणियां, चवें थो त मुंहिंजो अकेले अल्लाह जे मथां ईमान आहे, अल्लाह जी किताब खे त तूं वठे ई नथो, अल्लाह जी शरीयत खे वठे ई नथो। यार हे औरत आहे, हे इंसान आहे, हे का ढगी न आहे, हे का मेह न आहे, हे का घोड़ी न आहे, जानवर न आहे जंहिंखे हिकिड़े वाड़े खां कढी करे ॿिए वाड़े में फिट करे छॾियो। यार हे इंसान आहे, हे औरत आहे। अल्लाह ताला कुझु रूल रखिया आहिनि, कुझु उसूल रखिया आहिनि। इंतिहाई हिन टे मुस्लमान जे अंदरि इहो गलीज़ अमल आहे। मां चवंदो साफ़ तौर ते ॾिसो, ख़ुलासो कहिड़ो मां ॿुधायां थो त औरत बिलफर्ज़ अगरि काथे गुनाहगार थी आहे, काथे औरत कारी थी आहे, त सभ खां पहिरां मुड़ुस जे मथां इहा ज़िमेदारी आहे त मुड़ुसु 3 दफ़ा तलाक ॾेई करे हुनखे फारिग करे छॾे। इंतिहाई ज़रूरी आहे। जॾहिं 3 दफ़ा तलाक ॾिए पोइ इहे मालिक इन औरत खे पंहिंजे घर में रखनि, कोई मसइलो न आहे। कोई माण्हू चवंदो यार घर में असां कीअं रखूं, कोई मसइलो न आहे। रिश्तेदारनि खां न लड़ायो, अल्लाह जे ख़ौफ़ खां कुझु यार, अल्लाह जो ख़ौफ़ कयो कुझु। माण्हू इन जे लाइ उन औरत खे न रखंदा त यार हे जेको माइट असांखे तानो ॾींदा त इन औरत खे तव्हां घर में कीअं रखियो आहे। मां चवंदो माइटनि जी एसी जी तेसी छॾे ॾियो, माइटनि खे सभिनी खे। अल्लाह जो कानून थो टुटे हिते, अल्लाह जी शरीयत थी टुटे हिते। 3 हेज़ ताईं या 3 महीननि ताईं इन औरत खे घर में विहारियो। जॾहिं 3 हेज़ उनजा कंप्लीट थी वञनि, हाणे इन औरत खे वञी करे ॿिए हंधि निकाह करायो। हाणे इहो शरीयत जे एतबार सां इहा औरत ॿिए जे निकाह में आई आहे। कसम खणा थो, जेको मां तरीक़ो ॿुधायो आहे ईअं थींदो आहे? न थींदो आहे, न थींदो आहे। अलाए केतिरनि जॻहियुनि ते न थींदो आहे। त पोइ असां खसारो ॾिसंदासीं न, पोइ असां नुक़सानु ॾिसंदासीं न, पोइ असां बरकत थोरी ॾिसंदासीं ज़िंदगी में, पोइ असां सुकून थोरी ॾिसंदासीं। ॻाल्हि वॾी कंदा आहियूं साईं, असां आहियूं मुस्लमान, असां जेको आहे नबी जे हर हिकु कौल ते ऐं फेल ते जेको अमल कंदासीं। ख़ुदा जा बंदा इन मेन शयुनि खे वठो। असांजे मुआशिरे में ख़ुदा जो कसम खणा थो, क़ुर जेकॾहिं मथे ते रखां मां हानिस न थींदुमि। मां ॿुधायां थो हज़ारनि जी तादाद में ईअं निकाह थिया आहिनि, हज़ारनि जी तादाद में जंहिंखे निकाह जो रंग मिलियल आहे पर निकाह न आहे। साल खां पोइ बि निकाह न आहे, 2 सालनि खां पोइ बि निकाह न आहे, 10 सालनि खां पोइ बि निकाह न आहे। इहो जेकॾहिं इहो तरीक़ो इस्तेमालु कयो आहे, इहो वञी करे पंहिंजे इलाइक़नि में सभ खां पहिरां मां पंहिंजे इलाइक़नि में ॿुधायां। मां ज़िमेदार आहियां, मूंखे ख़बर पई न, मां पंहिंजे इलाइक़नि जे अंदरि इहा ॻाल्हि ॿुधायां। तव्हां सभु ज़िमेदार आहियो। जेकॾहिं मुआशिरे में या कंहिंखे ख़बर न आहे, ॻोठ में कंहिंखे ख़बर न आहे न, तव्हां हिन टाइम ॻाल्हि ॿुधी आहे, तव्हां सभु ज़िमेदार आहियो। तव्हां वञी करे पंहिंजे इलाइक़नि में इहा ॻाल्हि ॿुधायो त बाबा शरीयत जो मसइलो आहे, हे शरीयत, हे क़ुर जो मसइलो आहे। 3-4 महीना जेकॾहिं डिले करण में छा थींदो आहे? क़ुर जे कानून खे फॉलो कयो, अल्लाह ताला इज़त ॾींदो, अल्लाह ताला राहत ॾींदो। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।